बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाझ बोरियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं मुंहिंजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह में राण मसाण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल पवे ऐं उमेदु रखूं था त अवां बिल्कुलु ठीकु हूंदव। जेकॾहिं ठीकु न बि आहियो तॾहिं बि अवां जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं कयूं था त रब साईं तव्हांखे सिहतयाबी अता फ़रमाए। सिहत चवंदा आहिनि त वॾी दौलत आहे। सिहत खां सवाइ वाक़ई में कुझु कोन्हे। को तबियत सही कोन हूंदी आहे न त का ॻाल्हि कोन वणंदी आहे। का बि शइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू खे कोन वणंदी आहे। तव्हां जेको आहे न हल्को फीवर बि थी वेंदो आहे, ज़ुकाम थी वेंदो आहे त माना घर में वेठा हूंदा आहियूं न शाम जे वक़्तु जॾहिं सभु घर भाती गॾु वेहंदा आहियूं त ॻाल्हि का वणंदी कोन्हे का, ऐं चवंदा आहियूं त बसि थोरो जेको आहे न असांखे अलॻि सां जेको आहे टाइम मिले त थोरो असां पंहिंजे पाण खे आराम बि करे सघूं, थोरो पंहिंजे पाण खे टाइम ॾियूं ऐं बिल्कुलु तबियत सही आहे त पोइ हर ॻाल्हि वणी रही हूंदी आहे। मौसम जीअं त पाण सभु ॼाणूं था तब्दील आहे ऐं मौसम सुठी बि आहे। हिन मौसम खे पाण इंजॉय बि कंदा आहियूं, चवंदा बि आहियूं त हीअ बाबा खाइण पीअण जी मौसम आहे, कपिड़ो लटो माण्हू सुठो पाए थो ऐं जेको आहे सो तमामु शयूं माना हिकिड़े मूंखे लॻंदो आहे त हिकिड़ो रिदमेटिक वे में हली रहियूं हूंदियूं आहिनि, छो त मौसम जो पूरो पूरो असरु इंसान जी ज़ात ते हूंदो आहे। पाण जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहियूं पंहिंजे कमकार सां ॾिसंदा आहियूं त माना रोड्स ते बि जेकॾहिं थोरी असांखे लेट थी वेंदी आहे ऐं ट्रैफिक हुजे त पाण चवंदा आहियूं जल्दी जल्दी में असां जेको आहे सो पंहिंजे वर्क प्लेस ते पहुचूं। सुठो हूंदो आहे 5-10 मिंट जेको आहे सो अॻु में जेकॾहिं असां हुन वर्क प्लेस ते पहुची वञूं था त आराम सां अची करे माण्हू पंहिंजे जेको आहे सो कमनि खे ॾिसंदो आहे ऐं सुठे तरीक़े सां कमु करण जी कोशिशि कंदो आहे। इन तड़ तकड़ जे चकर में पाण ॾिसंदा आहियूं रोज़ जी बुनियाद ते केतिरा ई एक्सीडेंट्स थियनि था। अॼु बि मां जेको आहे न हाई व्हीकल्स वेंदे ॾिठियूं पिए, ट्रक्स स्पेशली अॻियां खां मां वेंदे ॾिठियूं पए गाॾीअ खां, त उन्हनि में न वॾा वॾा जेको आहे सो कपिड़ा लॻल हुया, ॾाढी सजायल हुयूं इहे ट्रक्स, त मूंखे लॻे पियो हीअ वॾा वॾा जेके इहे कपिड़ा उन्हनि ते वेढ़ियल हूंदा आहिनि उहे बि किथे न किथे एक्सीडेंट्स जो सबबु ज़रूरु बणिजंदा हूंदा। ख़ैर पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो, चवंदा आहिनि त पंहिंजो जेतिरो इंसानु पाण ख़्यालु रखी सघे थो ओतिरो कोई हुनजो ख़्यालु नथो रखी सघे। ॿार स्कूल्स अॼु बाक़ाइदा तौर ते मोकलूं ख़तमु थियूं आहिनि ऐं स्कूल्स जेको आहे सो रीओपन थिया आहिनि। तमामु उस्ताद हज़रात असांजूं अदियूं जेके बि स्कूल्स ऐं कॉलेजिस जेके बि असांजा इंस्टीट्यूट्स जेके बि असांजा कॉलेजिस स्कूल्स हलनि था, तव्हां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियण जे लाइ यकीनन टाइमली कोशिशि हूंदी आहे जी त पहुची वञो ऐं तव्हां बिल्कुलु पंहिंजे स्कूल्स में, पंहिंजे कॉलेजिस में, पंहिंजे इंस्टीट्यूट्स में, यूनिवर्सिटी में पहुची चुका हूंदा। जेके बि घर भाती हिन वक़्तु घरनि में मौजूदु आहिनि अव्हां जे लाइ सुबुह में राण प्रोग्राम खणी असां हाज़िर थिया आहियूं। हमेशह जीअं कोशिशि हूंदी आहे त सुठो प्रोग्राम अव्हां ताईं पहुचाए सघूं। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो। हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं तव्हां बि खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। थोरी देरि में टपाल मेज़बान चांहि असां वटि बि अची वेंदी ऐं प्रोग्राम बि कंडक्ट कंदी हलंदमि, चांहि बि गॾोगॾु पीअंदी हलंदमि। माना सुबुह जो वक़्तु हुजे ऐं चांहि जो कप न हुजे त पोइ असां सिंधी माण्हुनि जी उहा सुबुह थींदी ई किथे आहे। त चांहि माना पंहिंजी रूटीन में आहे ई आहे। टपाल मेज़बान सुठो ऑप्शन अथव, ज़रूरु यूज़ कजो पंहिंजे घरनि में। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। आयल जेके मुंहिंजा मुआज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे इंट्रोडक्शन जी तरफ़ ऐं अॻियां वधंदसि। सर जिन जो कमु ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं जॾहिं असां लाइब्रेरीज़ जी ॻाल्हि कंदा आहियूं न त लाइब्रेरीज़ हमेशह मूंखे लॻंदो आहे त उहो सुकून वारी जॻह हूंदी आहे। ऐं जॾहिं बि लाइब्रेरी में वञो ऐं वक़्तु जे कॾहिं हुन लाइब्रेरी खे ॾियो त तव्हांखे खोड़ सारा किताब ॾिसण जे लाइ मिलंदा ऐं तव्हां को हिकु किताब बि खणी वेहंदव त उहो तव्हांजो बहितरीनु दोस्त ज़रूरु बणिजी वेंदो। किताब चयो वेंदो आहे त बहितरीनु साथी हूंदा आहिनि। अॼु जे दौर में जॾहिं त किताब खणी पढ़णु को नौजवाननि लाइ शायदि औखो कमु थी वियो आहे, पर हिन मोबाइल खां, हिन स्क्रीन खां परे हटी करे तव्हां जॾहिं किताब सां थोरो पंहिंजो नातो जोड़ींदव न त अव्हां सच में अव्हांखे महसूसु थींदो त वाक़ई किताब सां वक़्तु जेको गुज़ारणु आहे उहो ॾाढो बहितरीनु आहे। पोइ इंसान खे जेको आहे ख़बर पवंदी आहे त किताब वाक़ई में
सुठा दोस्त हूंदा आहिनि, सुठा साथी हूंदा आहिनि। मूंखे ईअं बि लॻंदो आहे त कुझु टाइम पहिरीं जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं 15, 20, 25 साल अॻु में जी, 30 साल अॻु में जी ॻाल्हि कयूं त उहे जेके माण्हू हुया जेके असांजा हिन वक़्तु वॾा आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि खे शायदि इहो घणो सुठो वक़्तु मिलियो किताब पढ़ण जो, छो त उहे जल्दी सां डिस्ट्रैक्ट कोन थींदा हुया। सो ॻाल्हियूं खोड़ सारियूं कंदासीं। नज़ाकत फाज़लानी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। संदन वाबस्तगी टंडो मीर अली लॻ मेहराबपुर ज़िले सां पाण हैदराबाद अची वसायूं ऐं पाण माशाल्लाह एक्स DG लाइब्रेरीज़ कल्चर डिपार्टमेंट रहिया आहिनि ऐं इन्हनि जो सुठो जेको कमु हुयो IT सेक्शन ऐं ऑनलाइन सिस्टम जेको हिन वक़्तु पाण ॾिसूं था उनजो इन खां सर्जन पाण वरितो। ऐं लाइब्रेरीज़ जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां थी त सिंध जी तक़रीबन सभु लाइब्रेरीज़ में पाण जेको आहे जनाब पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई चुका आहिनि। पाण LLB बि कई अथऊं, पर ख़ासि तौर ते एज़ अ लाइब्रेरियन पाण ॼाता ई सुञाता वञनि था। दिलि जी गहराई सां तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। माशाल्लाह सर ज़बरदस्त, तमामु सुठो लॻो तव्हांखे अॼु सुबुह मेहरान जे हिन मंच ते ॾिसी करे ऐं यकीनन अव्हांजी मौजूदगीअ में हिकिड़ो सुठो प्रोग्राम कंडक्ट करे ऐं सुठियूं ॻाल्हियूं पंहिंजे व्यूवर्स ताईं पहुचाईंदासीं। नाज़रीन, ॿियो नंबर सीट ते मूंसां गॾु मौजूदु आहे ज़ैनुल आबिदीन। ज़ैन जो आवाज़ु ॾाढो सुठो ऐं तमामु ख़ूबसूरत आवाज़ु अथसि। हुनजी प्रैक्टिस बि ॾाढी सुठी हुजे थी। चयो वेंदो आहे न, प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। त इन कंसिस्टेंसी में हिकिड़ो ज़ैन हली रहियो हूंदो आहे। स्पेशल एजुकेशन रिहेबिलिटेशन सेंटर में पाण पढ़ी रहियो आहे ज़ैन। मज़े सां घर में जेको आहे सो मोबाइल बि हलाए रहियो हूंदो आहे। सभु तमामु कमकार जेको आहे घणे भाङे ज़ैन पंहिंजा पाण ई कंदो आहे ऐं जेको आहे ज़ैन जी कनेक्टिविटी बि सुठी हूंदी आहे। कॾहिं कॾहिं मूंखे बि मैसेज करे रहियो हूंदो आहे, आपी हीअ ॻाल्हि हीअं आहे, हीअ ॻाल्हि हीअं। मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त उमिरि जी टिकट बि निकिती अथसि ऐं कुझु टाइम में इनशाअल्लाह उमिरो करण जी सादत बि ज़ैन खे नसीब थींदी। ज़ैन तव्हांखे खोड़ सारी मुबारकूं ॾियूं था उमिरि जूं। तव्हांखे प्रोग्राम में वेलकम बि चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो ज़ैन? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजूं दुआऊं आहिनि। प्रोग्राम जी तरफ़ ज़ैन अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़। ऐं असांजे प्रोग्राम में हिकु ॿियो स्पेशल अॼु पर्सन मौजूदु आहे, स्पेशल गेस्ट आहे असांजो आसिफ़ अली। ऐं आसिफ़ अली जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां थी त बेसिकली पाण कंबर शहदाद कोट सां हुनजी वाबस्तगी आहे ऐं हू हिकु ऑर्गेनाइज़ेशन बि हलाईंदो आहे VIP जे नाले सां। ऑर्गेनाइज़ेशन हुनजी आहे ऑर्गेनाइज़ेशन एम्पेयर्ड पर्सन जे नाले सां, जेका तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में पाण हलाए थो। ऐं उनखां अलावा पाण इंटरनेशनल प्लेयर बि आहे गोल बॉल जो। जापान मां रिसेंटली पाण थी आयो आहे। दुनिया जा डिफरेंट कंट्रीज़ जेको आहे हुनखे एक्सप्लोर करण जो मौक़ो बि मिलियो आहे। आसिफ़ अली, तव्हांखे मां भली कार चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में। कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह जी, ज़बरदस्त। सर, नज़ाकत फाज़लानी साहब, तव्हां सां प्रोग्राम जी शुरूआति कंदसि ऐं अॼु स्पेशल पर्सन्स बि प्रोग्राम में मौजूदु आहिनि। चाहींदसि त जनरली तमामु शयुनि खे पाण खणी हलूं, पर पहिरियों जेको आहे सो मौसम जो ज़िक्र कंदा हलूं। मौसम ॾाढी सुठी आहे, कीअं ॾिसो पिया? मौसम सची ॻाल्हि पुछो त हीअ जेकी मौसम आहे सियारे वारी मौसम मूंखे ॾाढी पसंदि हूंदी आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त मां कल्चर टूरिज़म में रहियो आहियां ऐं कल्चर टूरिज़म आहे टूरिज़म जो खातो। सो मां पाण ईअं खणी चवां त टूरिस्ट आहियां। उहो हिन मौसम में कोशिशि कंदो आहियां त ॿाहिरि निकिरी वञा ऐं सिंध जा ख़ासि करे सिंध जा असांजा शहर जेके आहिनि बाग़ बकान आहिनि उन्हनि ते वञे ऐं सुबुह जो वञे ॾिसिजे देसी दोस्तनि वटि खाधा खाइजनि। त हीअ सियारे जी मौसम मूंखे तमामु घणी पसंदि आहे। वाह, ज़बरदस्त। अच्छा, माना मौसम खे सुठी तरह इंजॉय कंदा आहियो तव्हां। ज़ैन, तव्हां ॿुधायो मौसम कीअं लॻे पई? मौसम तमामु बहितरीनु आहे। वेदर मूंखे ॾाढो सर्दी मतिलबु वणंदी आहे। नॉर्मल जी ताज़ा आहे। वरी सर्दी में हूंदा पाण कवर करे सघे थो। हैदराबाद तमामु सुठो हली रहियो। हा, बिल्कुलु सही पिया चओ। हैदराबाद ऐं कराची में बि पाण चई सघूं था न, कराची जी बि हींअर मौसम सुठी आहे। आसिफ़, तव्हां खां पुछंदासीं, तव्हां ॿुधायो हीअ मौसम केतिरी वणंदी आहे? बिल्कुलु मैम, जीअं सर ऐं ज़ैन चयो उन्हनि सां एग्री आहियां त हीअ मौसम ज़बरदस्त आहे घुमण फिरण जे हिसाब सां या एक्टिविटीज़ करण जे हिसाब सां। ज़बरदस्त, तमामु सुठो। अच्छा सर, असां जेकॾहिं स्पेशल पर्सन्स जी ॻाल्हि कयूं था ऐं असां वटि जेको आहे सो तमामु खाता सुठे अंदाज़ में कमु करे रहिया आहिनि। रिहेबिलिटेशन सेंटर्स जी पाण ॻाल्हि कयूं या स्पेशल स्कूल्स जी पाण ॻाल्हि कयूं, तव्हांजा विज़िट डेफिनेटली रहिया हूंदा। तव्हांजा विज़िट्स कीअं ॾिसो पिया आहिनि तमामु शयुनि खे? अल्हम्दुलिल्लाह, जीअं अदा चवे पियो त मां ऑर्गेनाइज़ेशन्स में आहियां। आफ्टर रिटायरमेंट मां रिटायरमेंट खां पोइ मूं बि NGOs जॉइन कयूं आहिनि
ऐं हिन वक़्तु मूं वटि 3 NGOs आहिनि जेके हिकिड़ी में मां प्रेसिडेंट आहियां पीपल्स वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जेके मुख़्तलिफ़ इन ऑब्जेक्ट्स ते कमु करे थी पई ऐं ॿी जेकी आहे सो असां सीनियर्स थी वियासीं पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन जेको आहे सो नॉन रजिस्टर हुई मुंहिंजे अचण सां असांजे प्रेसिडेंट साहिबु दरिया ख़ान बलोच ऐं मूं हिन खे असांजे साथियुनि रजिस्टर करायो असांजा जेके दोस्त आहिनि हिन जेकी आहे असांजी तनज़ीम उनखे अवेल था कनि ऐं फलाही कमु था कनि ख़ासि करे हिन तनज़ीम में असांजा पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन में तमामु बहितरीनु फलाही कमु हली रहिया आहिनि ऐं हाणे बि असां जेको आहे सो ओविन हिकिड़ो ॾिनो जेको आहे डॉक्टर रफ़ीक अहमद कुरैशी साहिबु डोनेट कयो SOS वारनि खे इहा तमामु वॾी तनज़ीम आहे सिंध में सुठो कमु करे थी पई ऐं सपोर्ट बि करे थी पई गवर्नमेंट हिननि खे उहो अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु ऐं रिहेबिलिटेशन जेके सेंटर आहिनि उन्हनि खे बि असां कोशिशि कंदा आहियूं त जेके असांजा दोस्त सुठा दोस्त सुहिणा दोस्त ऐं नंढड़ा नंढड़ा ॿार उन्हनि खे कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे पंहिंजो उते वञी करे सपोर्ट कयूं किताबनि जी सूरत में ड्रेसुनि जी सूरत में ऐं उन खां पोइ जेके सिलसिलो आहे उन्हनि खे हाणे बि असां कोशिशि कईसीं त हिकिड़ो स्कूल जॉइन कयोसीं वञी कासिमाबाद में पंहिंजो जाम ख़ान शोरो ॻोठ में उते असां ॿारनि में जेका 30 ॿार जेके सिलेक्ट कयासीं उन्हनि में किताब ॾिनासीं स्टेशनरी ॾिनीसीं ज़बरदस्त तमामु सुठो ज़ाहिरी ॻाल्हि आहे इदारा जॾहिं गॾु कमु कनि था त असांखे जेको आहे न हिकिड़ो सुठो रिज़ल्ट नज़र अचे थो असांजो डेवलपमेंट सेक्टर हुजे या असां गवर्नमेंट जे तमामु जेको आहे सो इदारनि जी ॻाल्हि कयूं था उन्हनि जी सपोर्ट सां हीउ जेको डेवलपमेंट सेक्टर आहे उहो बि असांखे सुठे अंदाज़ में कमु कंदे नज़र अची रहियो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी फंडिंग हूंदी आहे हिकिड़ो प्रॉपर फंड अचे थो प्रॉपर जेको आहे सो प्रोजेक्ट्स अचनि था ऐं उन में जॾहिं उन फंड खे सुठे अंदाज़ में पाण यूटिलाइज़ थींदे ॾिसंदा आहियूं त अञा वधीक ख़ुशी बि थींदी आहे तमामु सुठो बि लॻंदो आहे छो त उहो बेसिकली उन्हनि जो हक़ बि हुजे थो जेको तव्हां वटि फंड अचे थो तव्हां उनखे सुठे तरीक़े सां जेकॾहिं यूटिलाइज़ नथा कयो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजे इदारे ते तव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन ते हिकिड़ो क्वेश्चन मार्क ज़रूरु हूंदो आहे ॿियो त साख बि छॾणी हूंदी आहे पंहिंजे इदारे जी जॾहिं तव्हां फाइल ओपन करायो त इन दी एंड तव्हांखे उहो फाइल जेको आहे क्लोज़ बि कराइणी हूंदी आहे अच्छा जी कॉलर मौजूदु आहिनि प्रोग्राम में हेलो जी अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम प्रोग्राम में तव्हांखे मां वेलकम चवां थी पंहिंजो नालो ॿुधाइजो किथां खां शामिलु थिया आहियो सुबुह मेहरान प्रोग्राम में मुंहिंजे ख़्याल सां आवाज़ु असांजे कॉलर ताईं कोन पियो पहुचे जेकॾहिं तव्हां ताईं आवाज़ु पहुची रहियो आहे त तव्हां प्रोग्राम में शामिलु थी चुका आहियो हेलो जी अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम कीअं आहियो अदा ठीकु आहियो नालो ॿुधाइण में भला छो एॾी देरि विया कयो छा नालो बलोचिस्तान खां ज़बरदस्त बलूचिस्तान जी कीअं आहे मौसम बहितरीन आहे सर्दी ॾाढी आहे ऐं फोड़ो बि आहे हा मौसम जी तब्दीली यकीनन बलूचिस्तान जहिड़नि इलाइक़नि में त तमामु घणो सीउ बि पवंदो आहे प्रोग्राम कीअं लॻे पियो अदा तमामु बहितरीन आहे असां लतीफ़ साईं जो बैत ॿुधाईंदासीं हा बिल्कुलु बिस्मिल्लाह ॿुधायो जनी डांद न विझ तनी बि तुंहिंजो आसरो जनी डांद न विझ तनी बि तुंहिंजो आसरो पोयो बारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे माशाअल्लाह बेशक सुभान अल्लाह थैंक यू सो मच तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो असांजा जेके आयल मौजूद महिमान आहिनि आसिफ़ जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि जी आसिफ़ अली हीअ जेका तव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन आहे VIP उनजे बाबति ज़रूरु मां पुछणु चाहींदमि पर पहिरियों तव्हांजी एजुकेशन जे हवाले सां पुछणु चाहींदमि कीअं जर्नी स्टार्ट थी आहे तव्हांजे स्कूलिंग वारो उहो टाइम ऐं तव्हांजो कॉलेज जी प्लीज़ बिल्कुलु मैम बाय बर्थ मुंहिंजे माना बैक्टीरिया हिकिड़ो हुयो ब्लाइंडनेस जो जी सो उहो एक्टिव कोन हुयो जॾहिं ऐं पंहिंजी एजुकेशन नॉर्मल स्कूल्स में आम जीअं कंदा आहियूं असां कयूं पिया 9th एंड मैट्रिक में मूंखे बुखार जी वजह सां कुझु बैक्टीरिया एक्टिव थी वियो जंहिंमें ब्लाइंडनेस 50+ डिनक्रीज़ थी वई सो उन खां पोइ जेकी मां एजुकेशन ई कुझु थोरो पॉज़ बि अची वियो छो त अवेयरनेस कोन हुई एजुकेशन जे हिसाब सां त बीइंग अ ब्लाइंड कीअं कबो आहे जी उन खां पोइ कुझु थोरो गैप हुयो वरी हाणे माशाअल्लाह सां इंटर मूं क्लियर कई आहे रिसेंटली लास्ट ईयर जी लाड़काना बोर्ड मां त उन हिसाब सां कुझु इशूज़ बि हुया छो त अवेयरनेस बिल्कुलु हिकिड़ो ख़्वाबो ख़्याल बि कोन हुयो तव्हां ब्लाइंड थींदसि या इन लेवल ते वञी कीअं स्टडी कबी आहे सो रिसेंटली हाणे पाण वेलफेयर जे थ्रू जेके ब्लाइंड स्टूडेंट्स आहिनि उनखे पढ़ायूं पिया था सही जेके कोर्सिस वग़ैरह असां कयासीं पाण मां एक्सपीरियंस बि कया 4-5 साल ऑर्गेनाइजेशन्स में
ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा आसिफ, ही जेके पंहिंजा स्पेशल ॿारनि जा स्कूल्स थियनि था कीअं हुजणु खपनि, मैनेजमेंट कीअं हुजणु खपे? छो त घणे भाङे इहो ॿुधण जे लाइ मिलंदो आहे त हिकिड़ो फिट ऐं नॉर्मल पर्सन अची करे उन्हनि ॿारनि खे पढ़ाए रहियो हूंदो आहे, त इहो मुंहिंजे ख़्याल सां उहा कनेक्टिविटी एतिरी कोन जुड़ंदी हूंदी उन स्टूडेंट ऐं उन ॿार जे विच में। जी बिल्कुलु बिल्कुलु। जी आसिफ, कीअं हुजणु असल खपे? में मैम ॾिसो, जेको बि कमु जंहिं शख़्स जो आहे या जंहिं माण्हू जो आहे न, उहो करे त बहितरु आहे। सही पिया चओ। बीइंग अ ब्लाइंड, मूंखे जेतिरा इशूज़ अचनि था या अदा खे जेतिरा इशू अचनि था, त उहो साइटेड पर्सन जेको नॉर्मल आहे उनखे उहे शयूं कोन सम्झ में ईंदियूं त हिन शइ खे कीअं टैकल करिणो आहे या कीअं प्रोसेस आहे। छो त तव्हां पंहिंजे नज़रिए सां ॾिसंदा आहियो, सही बिल्कुलु। असांखे पंहिंजी क्यूरीज़ आहिनि, पंहिंजियूं शयूं आहिनि, त हिनखे करिणो कीअं आहे, या जेको प्रोसेस आहे। त इहो ई सभिनी खे आहे त जेको ब्लाइंड जा जेके इदारा आहिनि त उन्हनि खे ब्लाइंड ई टैकल कनि, पार्शल ब्लाइंड जा जेके डेफ एंड डम आहिनि त उन्हनि खे डेफ एंड डम ई कनि, जेके बि स्पेशली पंहिंजी हुन में रखनि था स्पेशलिटीज़, सही, उहे ई जल्द बहितरु आहे। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया आसिफ, तव्हां बिल्कुलु सुठी ॻाल्हि कई आहे, एक्यूरेट ॻाल्हि कई आहे त जेको कमु जंहिंजो आहे उहो कमु उन्हनि खे बि करणु खपे। असां वटि केतिरा ई अहिड़ा रिहेबिलिटेशन सेंटर्स हूंदा आहिनि या उहे ऑर्गेनाइज़ेशन्स हूंदियूं आहिनि जिन वटि मां वरी बि इहा ॻाल्हि करणु चाहींदमि। शायदि उहो जेके रन करे रहिया आहिनि उन्हनि खे ॿुधंदे इहा ॻाल्हि थोरी ॾुखी लॻे, पर इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे त जेको कमु जंहिंजो हुजे त उहो कमु उनखे करणु ॾियो, जंहिंजो हक़ु हुजे त उहा शइ उन ताईं वञणु खपे त उहा सुठे तरीक़े सां उन्हनि जेके हक़दार आहिनि उन्हनि ताईं उहे शयूं पहुची सघंदियूं। ऐं हिते वेही करे मां सम्झां थी कोई बि इन सीट ते वेठो हुजे त जेका एक्यूरेट ॻाल्हि हूंदी उहा करणु बि घुरिजे। नाज़रीन, असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। ज़ैन, तव्हां खां पोइ जेको आहे हिकिड़ो ज़बरदस्त क्वेश्चन आहे तव्हां खां कंदमि, पर ब्रेक जो टाइम थी वियो आहे, सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां पई। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन, ऐं हिन कैंपेन जो नाज़रीन हिसो तव्हां बि बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। नंढिड़ो ब्रेक आहे, तव्हां असां सां जुड़िया रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवंदमि अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं प्रोग्राम सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। सो कैंपेन जो नाज़रीन हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं तव्हां बि खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। लाइव कॉलर असां वटि मौजूदु आहिनि, उन्हनि खे मां प्रोग्राम में शामिलु कयां थी। हलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो तारुफ़ करायो, किथां खां ॻाल्हायो पिया? लाड़कानी शहर, बासर शहर मां। ज़बरदस्त। दादा, नालो छा आहे? शाहिद अली। छा चवणु चाहींदव, प्रोग्राम में शामिलु थी चुका आहियो तव्हां? हा बिल्कुलु, अॼु जो टॉपिक हुयो जेको सो स्कूल खुली चुका आहिनि त माना गाॾियूं जेके बि ड्राइवर आहिनि या शहर में जेके बि ड्राइवर या जेके बि जहिड़ी सवारी हलाइनि था त उन्हनि खे बिल्कुलु सुठे तरीक़े सां स्लो मोशन में हलाइणु खपे। इन ई हवाले सां असांखे तव्हांजो जेको अॼु जो जेको टॉपिक बि ॾाढो वणियो ऐं तमामु अहिड़ा प्रोग्राम भली थियणु खपनि त बहितरु आहे। हर माण्हू जे लाइ इहो सबक़ु आहे। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। थैंक यू सो मच, तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि खे सेकेंड कयो आहे। ऐं यकीनन तव्हां इंट्रोडक्शन ॿुधो हूंदो प्रोग्राम जो, तॾहिं तव्हां जेको आहे सो इन्हनि तमामु शयुनि खे रिपीट कयो पिया। ॾाढो सुठो लॻो प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो। ईअं प्रोग्राम में शामिलु थींदा की तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ज़ैनुल आबिदीन असां सां गॾु मौजूदु आहे। ज़ैन, एजुकेशन कीअं हले पई? स्कूल वञो पिया, कीअं एक्टिविटीज़ तमामु हलनि पियूं? जी तमामु सुठी एजुकेशन हली रही आहे ऐं जेको आहे हिते 8 ताईं त तमामु सुठी एजुकेशन आहे। 8 खां पोइ 9th मैट्रिक सोचूं था त सेंटर में प्राइवेट एडमिशन वठूं या वरी कराची हॉस्टल वग़ैरह जो सिलसिलो आहे। छो हिते वरी जीअं ॻाल्हि कई वई न त 9th मैट्रिक में असांजे कॉलेज त आहे लेकिन हुते टीचर साइटेड आहिनि, त इन करे हिते माना उहो मज़ो न आहे। असांखे ॼण सम्झण में थोरी मसइलो थिए थो। 8 ताईं त असां इलाही त सुठे तरीक़े सां कामयाब तरीक़े सां पढ़ूं था। 8 खां बाद इहो थोरो मसइलो आहे। हा बिल्कुलु ज़ैन, तव्हां सही चओ पिया। ऐं एट अ टाइम जेको आहे न तव्हां उहो फ़ैसिलो वठंदा आहियो त उहो थोरो ॾुखियो हूंदो आहे। प्री प्लान थी करे तव्हां जेकॾहिं पंहिंजी एजुकेशन जे बारे में तमामु शयुनि जे बारे में सोचंदा आहियो त उहो जेको आहे तव्हांजो रिज़ल्ट बि उन हिसाब सां ॾाढो सुठो निकिरंदो आहे। अच्छा ज़ैन, तव्हां ॾाढो सुठो ॻाईंदा बि आहियो, नात ख़्वान बि माशाअल्लाह तव्हां आहियो, ऐं अवांजी उमिरि जी टिकट बि निकिती आहे। तव्हांखे ॿीहर मां मुबारक ॾींदमि। केतिरा एक्साइटेड आहियो?
बसि मां उन खां ई बसि हिकु ॿ ॾींहं या हिकु हफ़्तो पहिरियां ज़िक्र कयो हुयो, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां जेको आहे न मदीने पाक वञा ऐं ॾिसां। उन खां बाद जी जी बसि महफ़िल में कुझु न हुयो ख़बर मूंखे त छा आहे, त हिन जे हिसाब सां पहिरियां 15 टिकेटूं हुयूं, जी हा उहे सॼियूं पूरी मुकमल थी वियूं। उन खां बाद जीअं फिनिशिंग थींदी आहे त हाणे मूंखे आसिरो ख़तमु थी वियो त यार मतां हाणे कुझु न आहे। उन खां बाद वरी ॿी 16 टिकेट जो ऐलान थियो, त पोइ वरी कुझु उमेदु जागी। उन खां बाद वरी जॾहिं हुननि अनाउंस कयो त हिकिड़ो नात ख़ान आहे, हुनजी मेरी टिकेट निकिती आहे। अरे वाह वाह, पोइ वरी ॼण इलाही असांजा मतिलबु ॾुख में माना ख़ुशीअ में जीअं चइजे तमामु हिकिड़ो सुठो मुंहिंजे लाइ रहियो आहे। मूंखे ॼण तमामु घणी ख़ुशी थी आहे, एक्साइटेड आहियां तमामु। बिल्कुलु बिल्कुलु, माशाल्लाह माशाल्लाह ज़ैन, असां तव्हांजे लाइ दुआ गो आहियूं। अलाह साईं तव्हांखे चवंदा आहिनि न, उतां खां जेकॾहिं बुलावो न आहे, उतां खां सॾु न आहे त पोइ मुमकिन न आहे त तव्हांजो नालो किथे केॾा पैसे वारा, लेकिन उतां सॾु न आहे त पोइ बसि वेठा। हा, तव्हां बिल्कुलु सही चओ था। अच्छा, पाण जेको आहे न जॾहिं हज जी ॻाल्हि कंदा आहियूं त केतिरा ई माण्हू पाण ॾिसंदा आहियूं हज परफॉर्म करणु वेंदा आहिनि, पर जेकॾहिं नसीब में न हूंदो आहे त उते को न को अहिड़ो रीज़न निकिरी पवंदो आहे त उहो हज परफॉर्म न करे सघंदा आहिनि। सो सभु उहे जेको आहे सो रब ई ॼाणे थो। इंसानु चयो वेंदो आहे न, तव्हांजी जहिड़ियूं नियतूं आहिनि त पोइ रब साईं सभु कुझु दुनिया में तव्हांखे उन तरह ॾींदो आहे। अच्छा ज़ैन, उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं तव्हां फर्स्ट टाइम सुबुह मेहराण में कॉल ते शामिलु थिया हुयव ऐं तव्हांखे ऑन बोर्ड वरितो वियो, त ज़ैन खे असांखे जेको आहे सो हिते घुराइणो आहे हिन मंच ते? जी 2019 में जी जी या 18 में, साल त सही यादि न आहे, पर ॾींहुं जुमे जो हुयो ऐं जुमे जो तव्हांजो थोरो इस्लामिक सेगमेंट हूंदो आहे। जी जी, त इन हिसाब सां मां जुमे जे ॾींहुं शामिलु थियो हुयो ऐं मूंखे इलाही, ऐं तव्हांखे ख़बर आहे ब्लाइंड तव्हांजा इलाही घणा अणखुटा मतिलबु माण्हू आहिनि जेके तव्हांजा प्रोग्राम समाप्त कंदा आहिनि, इलाही उन्हनि खे हूंदो आहे। शामिलु घटि थींदा आहिनि लेकिन ॿुधंदा ज़रूरु आहिनि। देखती हुई आंखें और सुनते हुए कानों को अस्सलाम वालेकुम, पाण इहो जेको आहे डायलॉग ॿुधंदा आहियूं। सो ज़ैन जी, ज़ैन जी, त पोइ मां मतिलबु टीवी में ॿुधंदो हुयुमि, पोइ मां टीवी जा ॾो अची रखी न, मतिलबु तव्हांजी आवाज़ खे सभिनि जेके मतिलबु प्रोग्राम में ॻाल्हियूं थींदियूं हुयूं सभिनि खे गौर फ़िक्र सां, लेकिन जुमे जो सेगमेंट जेको हूंदो उहो मुंहिंजो फेवरेट हूंदो, त उनखे मां ज़रूरु ॿुधंदो हुयुमि। त इन में वरी कॉल जो सिलसिलो बि शामिलु हूंदो हुयो, त हुन टाइम ॾाढो नंबर बिज़ी रहंदो हुयो, ॾाढो मतिलबु पोइ ॾाढी कोशिशि कंदासीं, लेकिन कॉल लॻी वेंदी, कॾहिं 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 न बि लॻंदी हुई। पोइ मां फस्ट टाइम शामिलु थियुमि त सर मुज़म्मल मजबूर साहब मुंहिंजी कॉल अटेंड कई, उन्हनि सुठो रिस्पॉन्स कयो, वरी मां हिते कॉल ते शामिलु थी राति ॿुधाई। पोइ उन हिसाब सां वरी 2-3 दफ़ा वधीक शामिलु थियुमि, त पोइ वरी हिननि मूंखे हिते घुरायो। पहिरियां असां ॻोठ में हूंदा हुआसीं, हुते रहंदा हुआसीं, पोइ हिननि मूंखे हैदराबाद घुरायो, मुंहिंजी रिकॉर्डिंग कई ऐं तमामु मूंखे, ऐं मुंहिंजो फस्ट जेको अॻियां वधण जो स्टेप आहे उहो मेहरान टीवी आहे। माशाल्लाह माशाल्लाह, हाणे त ज़ैन खे असां जेको आहे सो तमामु चैनल्स ते ॾिसी रहिया हूंदा आहियूं, हर स्क्रीन ते असां ज़ैन खे ॾिसंदा आहियूं, ज़ैन जो पंहिंजो सोशल अकाउंट, ऐं मूं जीअं त ज़िक्र कयो त ज़ैन जेको आहे न कॉन्टेक्ट में बि रहंदो आहे, त इहा ज़ैन जी पंहिंजी ख़ूबसूरती आहे, या ज़ैन जी पंहिंजी हिकिड़ी विल आहे, ऐं जिथे विल आहे त उते हिकिड़ो वे आहे, उते हिकिड़ो रस्तो तव्हांखे ज़रूरु मिले थो, ऐं पोइ तव्हांखे खोड़ सारा चांसिस बि मिलनि था। पर काल्ह जे ॾींहं ते हिकिड़ो प्रोग्राम मां जेको आहे होस्ट कयो, त उते कुझु इन तरह जूं ॻाल्हियूं थियूं त असांखे खोड़ सारी अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं आहिनि। मां सम्झां थी अपॉर्चुनिटीज़ मिलणु का वॾी ॻाल्हि कोन आहे, उन्हनि अपॉर्चुनिटीज़ खे ग्रैब करणु ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। तव्हां इंडस्ट्रीज़ जी ॻाल्हि कयो, तव्हां चओ त असां वटि जेको आहे सो बिज़नेस असां करे रहिया आहियूं, पर उन्हनि दुनिया में तव्हां जेको आहे सो उते किथे वञी करे हेॾा वॾा बिज़नेस टाइकन्स मौजूदु आहिनि, किथे तव्हां पंहिंजो नालो छा काउंट करायो था, सिंधी औरत या सिंधी मर्द वञी करे उते छा पंहिंजो नालो काउंट कराए थो, त इहो जेको आहे न हिकिड़ी वॾी डिघी हिकिड़ी चेन आहे, त पंहिंजो नालो ठाहिण सां ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। नज़ाकत साहिब बि ईअं आहे, हीउ तमामु असांजी जेको आहे सो हिकिड़ो इंडस्ट्रियल सेक्टर असां वटि मौजूदु आहे, ऐं स्पेशली असां पंहिंजे खिते जी ॻाल्हि कयूं त असांजो माण्हू कटियल रहे थो, कनेक्टिविटी कीअं हुजणु खपे भला? हालांकि इहो तव्हांजो सब्जेक्ट कोन्हे, बट जनरली तव्हां ॻाल्हाए न, मां जनरली ॻाल्हाए, जी हा जी हा बिल्कुलु, छो असांजी जेके अवेयरनेस जेके ख़ासि करे ॻोठ आहिनि, ॻोठनि में जेको आहे सो छोकिरा अॼुकल्ह जेके निकिरी आया आहिनि, कुझु त निकिरी आया आहिनि, कुझु जेको आहे सो उते रहिया पिया आहिनि। हाणे उन्हनि खे अवेयर कीअं करे माण्हू, उहो जेको को ख़ानदान जो हिकिड़ो माण्हू आहे, निकिरी आयो हैदराबाद या कराची जे लाइ वियो, पढ़ी आयो, उन खां पोइ पढ़ण खां पोइ हुन कुझु न कुझु वञी इंडस्ट्री सेक्टर में कमु। राति बि हिकिड़ी असांजी जेको आहे सो मीटिंग हुई, उन में इहो ई सिलसिलो हुयो त सिंधी माण्हू ख़ासि करे जेको आहे बिज़नेस में नथो अचे। बिज़नेस में न अचण जो कारण ई इहो आहे त हुननि खे रस्तो नथो मिले, रस्तो मिले त वीचारा हलिया अचनि न। हाणे रस्तो कराची में अचण सां कराची में हुननि खे काफ़ी मुश्किलातूं ईंदियूं। पहिरीं त उहो अची सेट थियनि, सेट थियण खां पोइ हुननि खे पैसे जी ज़रूरत आहे। पैसो असां वटि जेके जंहिं बि इंसान वटि आहे हिन वक़्तु,
उहो पंहिंजो कमु करे थो पियो, काफ़ी अॻिते वियो आहे सिंधी माण्हू। ऐं सिंधी माण्हू कोशिशि करे थो पियो त हिन वक़्तु स्टॉक एक्सचेंज में माण्हू उते वञे ऐं पंहिंजे सिंधियुनि खे जेका सो उन में इंट्रोड्यूस कराए। सो इहा कनेक्शन तमामु ज़रूरी आहे। कनेक्शन असां वटि आहे कोन, कनेक्शन जे आहे त थोरी आहे, थोरी ॻाल्हि जे लाइ। तव्हां सही ॻाल्हि कई आहे इहा बिल्कुलु। ऐं इन जेको आहे न हिकिड़े प्रॉपर अंदाज़ में कमु करण जे लाइ हिकिड़ो टाइम ज़रूरु रिक्वायर्ड हुजे थो, प्रॉपर प्लानिंग रिक्वायर्ड हुजे थी, पर सभ खां वधीक जीअं तव्हां चओ न उहा कनेक्टिविटी उनखे जोड़णो पवंदो ऐं तव्हांखे कंटिन्यूटी खे जोड़णो पवंदो। छो त 2 ॾींहं कमु करे तव्हां चवंदो त बाबा मूं ॾाढो भलो कमु कयो आहे, थोरो फ़ाइदो हासिलु करे तव्हां चवंदो त बाबा बसि हाणे आउं टेकिजी वियुसि, त पोइ तव्हां त ठीकु आहे कुझु टाइम लाइ टेकिजी वेंदव, पर तव्हांजी जेका पोयां वारी जेका नसर आहे न उहा उन तरह जुड़ी न सघंदी, उहो कमु उन तरह हिकिड़ो जेको आहे न मुस्तक़िल मिज़ाजी सां कोन थी सघंदो। अच्छा, टूरिज़म जी थोरी मां ॻाल्हि करणु चाहींदमि। असांजा केतिरा ई शहर आहिनि, माग मकान पाण ॾिसंदा आहियूं, असांजो जेको आहे न कल्चरल टच असां वटि तमामु घणो मिले थो, पर उहा टूरिज़म में मां नथी सम्झां सर उहा हथी मिली सघी आहे उन्हनि तमामु माग मकाननि खे, छो त जेकॾहिं उते कमु थींदो त उतां जो जेको आम माण्हू आहे हुनजो रोज़गार जो बि रस्तो खुलंदो। बिल्कुलु जी, टूरिज़म में दरअसल असांजी टूरिज़म हिन मौसम जी तमामु घणी थिए थी। जेके फॉरेनर्स अचनि था ख़ासि करे, छो जो मुख़्तलिफ़ मुल्कनि मां अचनि था पिया, त माग मकान असांजा जेको आहे सो आर्कियोलॉजिकल साइट्स आहिनि। उन्हनि खां पोइ वरी पोइ सूफ़ीज़म ते पाण ईंदासीं त उहे आहिनि जेके असां वटि एंशंट सूफ़ीज़ आहिनि, उन्हनि ते था अचनि। ऐं माग मकान जेके असांजा हिन वक़्तु आहिनि त ऊन्हारे जे मौसम में जा अलॻि आहिनि, सियारे जे मौसम जा अलॻि आहिनि। हाणे जीअं असां चइजो ईअं चइजो त करनीकोट जो सॼो क़िलो आहे जेके हाणे उन ते ई अल्हम्दुलिल्लाह कुझु वक़्तु अॻु में कुझु बि कोन हुयो, हाणे रोड उते बिल्कुलु ओसि ताईं वञी पहुतो आहे। त उन में जेके बि टूरिस्ट वञनि था त पहिरीं त वञण ते जेको रूट इस्तेमालु कनि था पिया इंडस हाईवे वारो, त इंडस हाईवे में इहो थिए थो त पहिरीं रनीकोट खे था वठनि, पोइ रनीकोट खां अॻियां वरी हिकिड़ो ॿियो एंशंट आहे जेको आहे वरी पोइ पंहिंजो आहे आमरी जो दड़ो। उते बहितरीनु म्यूज़ियम जेको आहे हींअर ठहियो आहे, कुझु 5 साल पहिरीं तव्हां ॾिसंदव त म्यूज़ियम कोन हुयो, म्यूज़ियम न हुयो, त हींअर तव्हां उते म्यूज़ियम ॾिसंदव त पोइ वरी ॿियो स्पॉट उहो थो वञे। हाणे इहे स्पॉट थींदा, वरी अॻिते बि वधंदासीं त इन विच ते इन रोड ते दोदे जो बि आहे हिकिड़ो आस्थानो। उन खां पोइ अॻिते वधंदासीं त अञा वरी जेको आहे सो सेवण में लाल शाहबाज़ कलंदर आहे, उन खां पोइ वरी सेवण शरीफ़ में ई आहे। छो जो हिकिड़ी जेको पाण रूट ते हलंदासीं त इलाही पाण मां तव्हांखे डिस्कस करे सघां थो ऐं ॻाल्हाए सघां थो त लाल शाहबाज़ कलंदर जे वञण खां पोइ उते जेके शहर में वरी काफ़ी ॿियूं शयूं आहिनि, एंशंट बि आहिनि। आर्कियोलॉजिकल साइट ते हींअर क़िलो जेको आहे सो EFT वारा ठाराइनि था पिया, एंडोमेंट फंड्स ट्रस्ट वारा ठाराइनि था पिया, तमामु बहितरीनु नमूने सां जेको क़िले जी मयार आहे उहो मयार रखनि था पिया। उन खां पोइ वरी पाण हलंदासीं त उन ई खिते में मंछुर ढंढ आहे। मंछुर ढंढ जेको आहे 5, 7, 8 साल पहिरीं पंहिंजो वजूदु विञाए चुकी, हाणे वरी साॻियो वजूदु अचे थो पियो, छो जो हींअर सीज़न में बर्ड्स अचनि था, बर्ड्स जी मौसम आहे। बर्ड्स में जेको आहे ॿाहिरियां पखी जेके अचनि था उहे अचनि था। त हाणे वरी पाण वरी हीअं हलंदासीं त पोइ वरी काई आहे, काई जो बि बहितरीनु स्पॉट आहे। सिंध में त काफ़ी आहे, मां हिकिड़ो अञा ते ॾिसो मां हिकिड़ी साइड पियो थो हलां, वरी उन खां पोइ तव्हां अॻिते हीअं मोहन जे दड़े हलिया वेंदव त मोहन जे दड़े में तव्हांखे बिल्कुलु तव्हांखे 5000 साल पुराणी क़दीम पाण खे तहज़ीब मिलंदी सिंध जी। सर, मोहन जे दड़े जो तव्हां ज़िक्र कयो आहे, मोहन जे दड़े ते जेतिरो कमु थियो आहे या देयर इज़ क्वेश्चन मार्क, तव्हां सम्झो था त जेतिरो कमु थियणु घुरिजे उहो कमु न थियो आहे? दरअसल छा आहे जो ही असां वटि ऊन्हारे जी मौसम ऐं सियारे जी मौसम जे ख़ासि करे असांजो 12 महीननि में 4 महीना कमु हले थो पियो सियारे वारो। ऊन्हारो उते तव्हां कोन कमु करे सघंदव। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसंदव त मोहन जे दड़े ते एक्ज़िबिशन हले थी पई, ॿाहिरि जा माण्हू कमु कनि था पिया। हितां जूं सिंध यूनिवर्सिटी जा जेके डिपार्टमेंट आहिनि, ख़ासि करे लाॻापियल डिपार्टमेंट आर्कियोलॉजिकल साइट जेके ॿार पढ़नि था उहे उते कमु पिया था कनि। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जो ख़ासि करे जेको आहे सो बहितरीनु उस्ताद आहिनि, प्रोफेसर्स आहिनि, उहे कमु कनि था पिया। त इहो आहे, पर जे तव्हां चओ था तव्हांखे स्लोली, छो जो हीउ कमु हलंदो स्लोली आहे, कोई इन खां वधीक जेको आहे तेज़ न हले, छो जो सीज़न असां वटि अहिड़ी आहे न।
असां उन्हारे जे सीज़न में नथा करे सघूं। हाणे तव्हां जून जुलाई में या अगस्त में तव्हां कमु कोन करे। ॿियो त असांजी इन्वायरमेंट जो सॼो सिलसिलो ख़राबु थी वियो आहे। तव्हां ॾिसो था त मींहं केतिरा थिया, 2022 में मींहं पिया, हाणे पिया, 2022 में जेको आहे सो मुंहं जे दड़े खे नुक़सानु ॾियण जे लाइ तमामु घणो हुयो, पर नुक़सानु कोन पियो। छो जो तव्हां चओ था कमु कोन थो थिए, कमु थिए पियो, पर स्लोली ग्रोथली तॾहिं थींदो जॾहिं तव्हां वटि 8 महीना मिलनि तव्हांखे, तॾहिं तव्हांखे कमु ॾिसण में ईंदो। 4 महीननि में तव्हांखे इहे नंढड़ी नंढड़ी हिकिड़ियूं पॉइंट्स आहिनि जेके उहे कढणियूं पवंदियूं आहिनि, उतां जेको सॼो सिलसिलो शुरूअ खां इहो जेको आहे न ॿुधंदा आया आहियूं पंहिंजे स्कूल टाइम खां ऐं यूनिवर्सिटी टाइम ताईं स्टिल पाण जेको आहे न तमामु डिस्कशन में हिकिड़ी ॻाल्हि पाण ॾाढी कॉमन कंदा आहियूं त असांजी जेका धरती आहे, असांजी सूफ़ियुनि जी धरती आहे, असां वेल सिविलाइज़्ड पंहिंजो जेको आहे न हिकिड़ो स्ट्रॉन्ग कल्चर रखूं था, असांजी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे, असां वटि जेको आहे सो माग मकान मौजूदु आहिनि, पर असांजे माग मकाननि ते उहो जेको आहे कमु जेको उन्हनि मकाननि जो उन्हनि मागनि जो जेको हक़ु आहे उहो कमु अञा ताईं न थी सघियो आहे। पर सर असां वटि दुनिया जा मिसाल बि त मौजूदु आहिनि न, त टूरिज़म जे हिकिड़े टूरिज़म खे जस्ट पकिड़े उन्हनि क़ौमुनि तरक़ी कई आहे। असांखे भला अञा केतिरो टाइम लॻंदो? हाणे ॾिसो त कल्चर डिपार्टमेंट, टूरिज़म डिपार्टमेंट कमु करे थो पियो। हाणे सफ़ारी ट्रेन जेको आहे सो ॾिसो तव्हां अॻु में तव्हां कोन हुई, जेकी थर सफ़ारी ट्रेन आहे जेकी छोर ताईं वञे थी पई, इहो टूरिज़म कमु कयो आहे। तव्हां चओ था कोन थो करे, टूरिज़म डिपार्टमेंट पंहिंजे हिसाब सां त कोन थो करे, बट जेतिरो करणु खपे उहा शइ एतिरे टाइम में नज़र न आई। पर हाणे तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो सॼो सिलसिलो आहे, गवर्नमेंट जो सिलसिलो आहे। हिन में मां ख़ासि करे गवर्नमेंट कल्चर डिपार्टमेंट, टूरिज़म डिपार्टमेंट खे साईं ज़ुल्फ़कार शाह हिन वक़्तु कमु बि करे थो, त ॿिया जेके टूरिज़म डिपार्टमेंट जेके ईअं आहिनि जेके कमु कनि था पिया प्राइवेटली, उन्हनि सां इलाहा कनि, MOUs कनि, त जेको आहे जीअं गॾिजी करे, जीअं असांजो हिन वक़्तु गोरखिल आहे, तमामु बहितरीनु पॉइंट आहे अचे सिंध जे हिसाब सां, उन ते रोड रस्ते जी सख़्तु ज़रूरत आहे। रोड रस्तो ठहणु खपे ऐं तमामु बहितरीनु नमूने सां ठहणु खपे, त असांजी टूरिज़म वधंदी। त उन में मां जेको आहे सो इहो ज़रूरु चवंदुसि त इन स्पॉट खे तमामु घणो जेको आहे सो इन स्पॉट खे घणी तवजह ॾिनी वञे, त इहो जेको आहे असांजो हिकिड़ो ई सिंध में स्पॉट आहे। सही सर, मां रिसेंटली जेको आहे सो हिकु सफ़रनामो जेको आहे उहो पढ़ियमि ऐं थोरो उन ते लिखियमि बि पे, मुंहिंजो पंहिंजो तासुर, त असां जॾहिं दुनिया खे किथे बि कंहिं बि किताब में दुनिया जो जॾहिं ज़िक्र थिए थो, कहिड़ो बि कल्चर हुजे, उते जेको आहे न ख़ूबसूरती खे अहमियत ॾिनी वेंदी आहे। माण्हूअ जी ख़ूबसूरती जी मां ॻाल्हि नथी कयां, हू सिंपल माण्हू खे बि ओतिरी इज़त ॾींदा आहिनि जेतिरी ठहियल ठुकियल माण्हूअ खे इज़त ॾियनि था। असां वटि जॾहिं त कंसेप्ट हिकिड़ो ॿियो हूंदो आहे, सुठा कपिड़ा जंहिंखे पातल हुजनि, सुठी पर्सनैलिटी जंहिंजी हुजे, उनखे हिकिड़ी सुठी सीट ॾिनी वेंदी। उन ई जॻह ते जेकॾहिं पढ़ियल लिखियल केतिरो बि हाई प्रोफाइल माण्हू अची वञे, पर उहो जेको आहे सो हिकिड़ो सादो लिबास करे अचे ऐं थोरी जेको आहे पंहिंजो जेको आहे न ॾेख वेख थोरो चेंज करे अचे, त उनखे वरी इज़त उन तरीक़े सां मिलंदी। असां वटि कुझु माइंड सेट माज़रत सां इन तरह आहे, पर उते जेको आहे रोड रस्तनि खे बि ख़ूबसूरत बणायो वेंदो आहे। को पथर बि जेकॾहिं पंहिंजी जॻह खां हटियल आहे त उनखे बि उन ई ख़ूबसूरती सां लॻायो वेंदो आहे। गुज़रंदे जेकॾहिं कंहिं नालीअ जो कंहिं गटर जो ढक बि जेकॾहिं टुटल आहे त उते ई जेको आहे सो कॉल कई वेंदी आहे, ऐं हेल्पलाइन नंबर खां पोइ जेको आहे थोरी देरि में तव्हां ॾिसंदव त गाॾी अची वेंदी ऐं माण्हू उते कमु करणु शुरू थी वेंदा। जॾहिं त असां पंहिंजी सिंध खे ॾिसूं था त हर लिहाज़ खां असांखे ख़ूबसूरत नज़र अचे थी। असां वटि केतिरा ई जेको आहे ग्रुप्स बि ठही चुका आहिनि, डिफरेंट, जीअं हींअर जी मौसम आहे, तव्हां जीअं चओ पिया त हीअ घुमण फिरण जी मौसम हुजे थी, तव्हां छा था सम्झो असांखे केतिरो टाइम रिक्वायर्ड हुजे थो सुठे कमु करण जे लाइ? मां त सम्झां थो त, छो त सर मां सम्झां थी तव्हां इन सवाल जो जवाबु तव्हां ई सुठो ॾेई सघो था, छो त तव्हां इन तमामु शयुनि सां जुड़ियल रहिया आहियो। जी बिल्कुलु, मां त सम्झां थो त इहो तमामु बहितरु आहे जेको तव्हां जेके क्वेश्चन रेज़ कयो आहे, त मां बि ईअं ई चाहींदुसि त जेतिरो थी सघे जल्द खां जल्द इन्हनि शयुनि खे जेको आहे बहितरीनु नमूने सां, जीअं तव्हां पाण इंसान जी ॻाल्हि कई, ख़ूबसूरती ते वञूं या छा कयूं, त भले केतिरो बि हू पढ़ियल लिखियल हुजे त ख़ूबसूरत लिबास न हूंदो त असां उनखे चवंदासीं न, पर असां इहो साॻियो ई मां वरी तव्हांखे चवंदुसि त इहा ॻाल्हि त ख़ूबसूरत बाग़ मकान खे ठाहिण जे लाइ ज़रूरत आहे इन्हनि शयुनि जी। पहिरीं त रोड जी आहे, उन खां पोइ तव्हांजो जेको टूरिस्ट वेंदो त उते टूरिस्ट पॉइंट्स तव्हांखे ठाहिणियूं पवंदियूं, जेके चेयर लिफ्ट्स हुजनि, ऐं उन खां पोइ तव्हां उन बाग़ मकान जा रेस्ट हाउसिस जेके आहिनि उहे ठाहियो, होटल ठाहियो, रेस्टोरेंट ठाहियो, ज़रूरत जूं जेके शयूं आहिनि न
अदी त उहे जेको आहे सो तव्हां उन्हनि खे जेको आहे सो अॻिते वधाईंदा हलंदव त टूरिज़म वधंदी तव्हांजी। सो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त इन्हनि शयुनि जी सख़्तु ज़रूरत आहे असांखे ऐं डिपार्टमेंट कमु करे थो पियो, स्लोली कमु करे थो पियो, छो जो डिपार्टमेंट जूं पंहिंजूं मजबूरियूं। हा, डिपार्टमेंट जो पंहिंजी मजबूरी सभु पंहिंजी जॻह ते, बट एज़ अ होस्ट जॾहिं प्रोग्राम खे कंडक्ट कयां त इन तरह जी ॻाल्हि निकिरे थी त वॉट वी थिंक असां छा सोचंदा आहियूं या आम माण्हू छा सोचंदो आहे, सभु ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते, पर असीं चवंदा आहियूं त गवर्नमेंट जेतिरो कमु करे सघे थी न, आम माण्हू या कोई आम ग्रुप उन तरह कमु नथो करे सघे। बसि ॻाल्हि हूंदी आहे त तव्हां स्टैंड बाय कमु करियो। सो वेल, खोड़ सारियूं उमेदूं असांखे पंहिंजे कल्चर डिपार्टमेंट मां आहिनि ऐं टूरिज़म जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त तमामु जेके असांजा इदारा आहिनि असांजूं उन्हनि सां हिकिड़ियूं सुठियूं उमेदूं जुड़ियल आहिनि, आम माण्हू जूं हिकिड़ियूं सुठियूं उमेदूं जुड़ियल आहिनि ऐं उमेद कयूं था इन फ्यूचर असांखे कुझु सुठो ॾिसण जे लाइ ज़रूरु मिलंदो। आसिफ़ अली, तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था। VIP विजुअल इम्पेयर्ड पर्सन तव्हांजी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे उन बाबति कुझु ॼाणणु चाहींदासीं, कीअं कमु करे पई? बेसिकली इनखे असां शुरू कयोसीं वॉलंटियरी, कुझु फ्रेंड्स मिली करे। सवेरा रियाज़ आहे मीरपुर आज़ाद कश्मीर खां, सो असां गॾु कोर्सिस कंदा हुआसीं ऑनलाइन। सो उन्हनि मां वरी जेको असां सिखियोसीं त असांजो हिकिड़ो शौक़ु थियो त छो उन्हनि खे डिलीवर कयो वञे, जेके ॿिया ब्लाइंड्स आहिनि उन्हनि खे ईज़ी टू वे ॾिनो वञे। उन्हनि ई आउटलाइन्स खे डिज़ाइन करे असां एज़ अ पार्शली वॉलंटियरी इन्हनि शयुनि खे शुरू कयोसीं। उहे ईअं ग्रुप्स पाण में गॾिजंदा वियासीं, कुझु दोस्त मिली करे टीम ठाहीसीं। हाणे माशाल्लाह सां रजिस्ट्रेशन जो प्रोसेस बि हले थो ऐं हिन शइ खे असां वधीक अॻिते बि वधायूं था। काफ़ी सारा कोर्सिस आहिनि, रिसेंटली असां लास्ट 2 सालनि खां हिन ते कमु कयूं था। माशाल्लाह। अच्छा, कोर्सिस जी जॾहिं ॻाल्हि कयो था त मां चाहींदसि त थोरो ब्रीफली तव्हां ॿुधाइजो कोर्सिस जे बारे में। इंग्लिश लैंग्वेज जे हिसाब सां असां वटि शॉर्ट एंड लॉन्ग कोर्सिस आहिनि, कंप्यूटर जे हिसाब सां आहिनि, ऑडियो एडिटिंग जे हिसाब सां आहिनि, ब्रेल इंग्लिश उर्दू अरबिक उहे असां इन्हनि खे वर्बली यादि कराईंदा आहियूं। कुकिंग फीमेल्स जेके ब्लाइंड फीमेल्स आहिनि उन्हनि खे कुकिंग बि असां रिसेंटली 1.5-2 सालनि खां करायूं था। ऐं उनखां अलावा जेके ॿिया असांजी रोज़मर्रा जा जेकी टाइम सां गॾु एक्टिविटीज़ आहिनि उहे बि करायूं था इंशाल्लाह। जी हा, जी हा, तमामु सुठो, तमामु बहितरीनु। ऐं दुनिया में जेको आहे सो जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं स्पेशल पर्सन्स जी त उन्हनि जूं जेके ख़िदमतूं हूंदियूं आहिनि न उहे बि ॾाढियूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि। फ़क़ति ॻाल्हि इहा हूंदी आहे उन्हनि खे अपॉर्चुनिटी मिलणु, उन्हनि खे सहूलियत मिलणु। रस्ते तां बि जेकॾहिं को उहो ब्लाइंड पर्सन वञी रहियो हूंदो आहे त उनखे ख़बर हूंदी आहे त मां जेकॾहिं रोड क्रॉस कंदसि त मां बाहिफ़ाज़त हिन रोड खां जेको आहे न क्रॉस करे ईंदमि। जेकॾहिं मां कंहिं बस में किथे ट्रेन में सफ़र कयां थो त मां बाहिफ़ाज़त सफ़र कंदुसि। असां वटि कुझु रियलिटीज़ चेंज हूंदियूं आहिनि, पर उनजे बावजूदि बि हिन तरह जी जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उहे ख़ूबसूरत अंदाज़ में कमु कनि पियूं त भला घणो न कुझु माण्हुनि खे जेकॾहिं का सहूलियत मिले थी ऐं उहे हिन मां फ़ाइदो हासिलु कनि था, पंहिंजी ज़िंदगी खे कुझु बहितर बणाइनि था, त इहा पिणु हिकु बहितर ॻाल्हि हुजे थी। ज़ैनुल आबिदीन, तव्हांजी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। ज़ैन जा छा प्लान्स आहिनि? ज़ैन, तव्हां चओ त पिया त मूंखे कराची वञिणो आहे, मां सोचां पियो अॻियां स्टडी कीअं मूंखे कंटिन्यू करणी आहे, पर ज़ैन पाण छा सोचे थो त मूंखे अॻियां छा करिणो आहे? अगरि लाइफ जी ॻाल्हि कई वञे त मुंहिंजो इहो आहे त अॻिते हली मूंखे बि हिकिड़ी जेको आहे सो वेलफेयर या अहिड़ी तरह जेका हेल्प जेको आहे सो माण्हुनि खे ॾियणी आहे, ख़ासि करे ब्लाइंड खे। छो त असां हींअर ज़िंदगी गुज़ारियूं था त असांखे जेकियूं मुश्किलातूं असांखे अचनि थियूं त असां न्यू जनरेशन जे लाइ उहे आसानियूं करण जी कोशिशि कंदासीं। ऐं अगरि ॻाल्हि कई वञे त मुंहिंजो शौक़ु आहे मां टीचर थियां। फ़िलहालु त माइंड घुमंदो त रहे, अञा हिकिड़ी ॻाल्हि ते न आहियां मुतक़ी सेट न आहियां, बाक़ी इनशाला कोशिशि कंदुमि त कंहिं हिकिड़े रहां। बाक़ी फ़िलहालु अॻिते हली मुंहिंजो अगरि हिन जे बारे में ॻाल्हि कई वञे ब्लाइंड जे लाइ त मां जेको वेलफेयर वांगुरु हिननि खे हेल्प कंदुसि। माना ज़ैन जा इरादा ॾाढा सुठा आहिनि, ॾाढा मज़बूत इरादा ज़ैन जा नज़र अचनि था। ऐं ॿियो क्रिकेट जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे, ब्लाइंड क्रिकेट, ऐं तमामु इनशाला हाणे मां हुन में बि इन थींदुसि। अच्छा, इंशाल्लाह इंशाल्लाह, ज़बरदस्त, तमामु बहितरीनु। नाज़रीन, न्यूज़ ब्रेक जी तरफ़ पहिरीं अॻियां वधूं था ऐं उनखां पोइ जेको आहे सो स्पेशल पर्सन्स जे लाइ कहिड़ियूं गेम्स हुजनि थियूं ऐं उहे कीअं जेको आहे सो डिफरेंट टूर्नामेंट्स में शामिलु थियनि था या इंटरनेशनली उहे जेको आहे सो स्पोर्ट्स जो हिसो कीअं बणिजनि था उन ते वधीक ॻाल्हाईंदासीं। पर पहिरीं न्यूज़ ॿुधूं था ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ। सभ खां वॾी कैंपेन ऐं हिन कैंपेन जो हिसो तमामु बणिजी सघो था, तमामु खटे सघो था, खोड़ सारा क़ीमती इनाम। अचो न्यूज़ ॿुधूं था, पोइ कंटिन्यू कयूं था तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीयर वेलकम चवां थी। अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरानी अहिड़ो ब्रेक हुयो ऐं न्यूज़ ब्रेक खां पोइ पाण वापसि अची चुका आहियूं। ऐं जॾहिं न्यूज़ जी ॻाल्हि कंदी आहियां न्यूज़ डिपार्टमेंट में मुंहिंजो वञण जेॾी महिल थींदो आहे न त रोज़ जी बुनियाद ते जेके पंहिंजा शहर ॻोठ आहिनि तमामु जेके लोकल शयूं मां सम्झां थी त उहे असांखां किथे न किथे जेकॾहिं उन स्क्रीन ते नज़र न पए तमामु शयूं असां खां हाइड थियो वञनि या पाण सोशल मीडिया जे थ्रू तमामु शयूं ॾिसी रहिया हूंदा आहियूं। ॿिनि टिनि ॾींहंनि खां मां ॾिसां पई एक्सीडेंट्स तमामु घणा थियनि पिया। महिरबानी करे जॾहिं तव्हां घर खां निकिरो था तव्हां एज़ अ पैसेंजर कंहिं बि गाॾी में वियो था ऐं तव्हां ड्राइवर खे ॾिसो था त उहो रफली गाॾी हलाए थो या ड्राइवर्स जी जेका रुटीन हूंदी आहे उहा अनफॉर्चुनेटली ॾाढी हिकिड़ी डिस्टर्ब रुटीन हमेशह ख़बर पवंदी आहे त डिस्टर्ब हिकिड़ी रुटीन में हली रहिया हूंदा आहिनि। जेकॾहिं ॾिसो था उहो ड्राइवर सही तरह गाॾी नथो हलाए त तव्हांजी पिणु उहा ज़िमेदारी थिए थी त तव्हां जेको आहे सो हुनखे थोरो होश ॾियारो त बाबा तूं आराम सां गाॾी हला। चवंदा आहिनि न त देरि सां न पहुचण खां बहितर हूंदो आहे। सो एक्सीडेंट तमामु घणा थी रहिया आहिनि। हीअ मौसम बि कुझु इन तरह आहे धुंध ऐं पाण फॉग तमामु घणो ॾिसी रहिया हूंदा आहियूं। ख़ासि तौर ते सुबुह जे सवेर जॾहिं तव्हां ट्रेवल कयो था ऐं ख़ासि तौर ते राति जो देरि ताईं जॾहिं तव्हां ट्रेवल कयो था त पंहिंजी हिफ़ाज़त पाण करण जी कोशिशि ज़रूरु कंदा कयो। ऐं असांजो जेके बि अॼु हुन वक़्तु प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदो तव्हां पंहिंजा ॿार सभु स्कूल मोकिले चुकियो हूंदो ऐं सुकून सां तव्हां प्रोग्राम खे अॼु ॾिसी रहियूं हूंदियूं। स्कूल्स खुली चुका आहिनि ऐं विंटर वेकेशन्स जंहिंखे पाण चऊं था त इहो जेको आहे सो 10-15 ॾींहं 8-10 ॾींहं जेको आहे सो पूरा थी चुका आहिनि। रवां दवां पंहिंजे कमनि कारनि सां लॻी विया हूंदव। प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था। प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमाल जो को बि पैक वठो पंहिंजी मालूमात पैकेट ॾिनल कूपन में दाख़िल कयो। घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमाल जो ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमाल जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधंदासीं ऐं प्रोग्राम में ॾाढा ज़बरदस्त माशाअल्लाह सां महिमान मौजूदु आहिनि। नज़ाकत फाज़लानी साहब मौजूदु आहिनि। ॾाढो ज़बरदस्त हुननि जो एक्सपीरियंस ऐं मां थोरो लाइब्रेरीज़ जी ज़रूरु ॻाल्हि करणु चाहींदमि। लियाकत मेमोरियल लाइब्रेरी, शमसुल उलमा दाऊद पोटा लाइब्रेरी हैदराबाद जेका हिकिड़ी सुठी शानदार असांजी लाइब्रेरी आहे हैदराबाद जे तमामु स्टूडेंट्स जे लाइ तमामु पढ़ंदड़नि जे लाइ। सर शाहनवाज़ मेमोरियल लाइब्रेरी लाड़काणो सचल सरमस्त लाइब्रेरी गवर्नमेंट खैरपुर मीरस ऐं अल्लामा आया काज़ी लाइब्रेरी दादू लाल शहबाज़ लाइब्रेरी सेवण शरीफ़ ऐं अता मोहम्मद हामी लाइब्रेरी सोहू जो बि ज़िक्र ज़रूरु कंदासीं। शाह अब्दुल लतीफ़ लाइब्रेरी रतो देरो सिंध जूं तमामु लाइब्रेरीज़ हुननि जो जेका सरपरस्ती में सर पाण रहिया आहिनि ऐं तमामु शयुनि खे पाण ॾिठो अथऊं। ख़ूबसूरती जेका आहे न लाइब्रेरीज़ जी अॼु जे दौर में जेकॾहिं तव्हां ॾिसो त पोइ उहो IT सेक्शन ऐं ऑनलाइन सिस्टम जेको आहे उहो असांखे नज़र अची रहियो हूंदो आहे। दुनिया जूं लाइब्रेरीज़ जॾहिं तव्हां उहो थोरो कॾहिं सर्च करे तव्हां उन्हनि जी वीडियोज़ ॾिसंदव न तव्हां हैरान थी वेंदव त अच्छा लाइब्रेरीज़ एॾियूं ख़ूबसूरत बि हूंदियूं आहिनि छा। सो सर लाइब्रेरीज़ जे हवाले सां तव्हां ज़रूरु डिस्कस कंदमि। पर आसिफ़ अली जे तरफ़ पहिरीं मां वधणु चाहींदमि। आसिफ़ तव्हांजो कीअं एक्सपीरियंस रहियो आहे? तव्हां इंटरनेशनल प्लेयर बि रहिया आहियो गोल बाल जा ऐं रिसेंटली तव्हां जापान मां बि थी आया आहियो। कीअं एक्सप्लोर कयव कीअं एक्सपीरियंस रहियो मां ॿुधाइणु चाहींदमि। बिल्कुलु मैम तमामु ज़बरदस्त हिकिड़ो एक्सपीरियंस रहियो। बीइंग अ ब्लाइंड इंटरनेशनल हिकिड़ो स्टेटस इहो हिकिड़ो पाण में ई वॾी ॻाल्हि आहे। ऐं पाकिस्तान खे हर कंहिं जो ख़्वाबु हूंदो आहे त रिप्रेज़ेंट कयूं ग्रीन शर्ट असां पंहिंजी पायूं। उन हिसाब सां काफ़ी सारी कैंप्स असां कयूंसीं। इन जे जेके ट्रायल्स वग़ैरह हलनि पिया त अल्हम्दुलिल्लाह 5 कैंप जेके हुआ उन में आउं सेलेक्ट थी फाइनल टीम में सिलेक्शन थी वई हुई। सो असांजो पाकिस्तान होस्ट बि हो एशियन पैसिफिक चैम्पियनशिप रिसेंटली हाणे अक्टूबर में अक्रॉस एशिया मां तक़रीबन 15 टीमियूं आयूं हुयूं हिते पाकिस्तान में खेॾण जेका। सो उन जेका बि असां खेॾियोसीं ऐं रिसेंटली जापान जो पंहिंजो टूर्नामेंट बि हुयो उन में बि कयोसीं। ट्रायंगुलर सीरीज़ हुई थाईलैंड जापान ऐं पाकिस्तान जी। सो उहो बि असां हुते प्ले कयोसीं। तमामु ज़बरदस्त हिकिड़ो फैसिलिटीज़ आहिनि। हा थोरो इन स्पोर्ट्स जे तरफ़ जीअं ध्यानु ॾिनो वञे छो त ॿियनि सां जेको असां गेट टुगेदर कयूं था ब्लाइंड स्पोर्ट्स जे अंदरि तव्हां जेके बि ॾिसो त उन्हनि जूं रूटीन जेसि ताईं न ठहंदी स्पोर्ट्स तॾहिं ताईं इम्प्रूव कोन थींदी। एक्टिविटीज़ हिकिड़ो त ब्लाइंड पर्सन हूअं ई घर में महदूदु आहे तक़रीबन उन जी अहिड़ियूं कोई एक्टिविटीज़ कोन्हनि जो हू फिज़िकली फिट रहे।
त जीअं स्पोर्ट्स हुनखे वधि खां वधि मिलियो वेंदो गवर्नमेंट खां, इहा रिक्वेस्ट हूंदी त फैसिलिटीज़ अगरि असांखे ॾिनियूं वञनि एज़ अ ब्लाइंड त तमामु ज़बरदस्त थी वेंदो, ऐं हिकिड़ो जेको टैलेंट घर वेठो आहे इंशाल्लाह उहो ज़रूरु रिप्रेज़ेंट कंदो पाकिस्तान खे। इंशाल्लाह जी इंशाल्लाह। वधीक स्कूल्स जे हवाले सां बि मां ॼाण ज़रूरु चाहींदमि, छो त अव्हां डिफरेंट स्कूल्स में बि वेंदा रहिया आहियो, त मां ॿारनि खे जेको आहे सो गेम्स सेखारणु चाहियां थो, स्पोर्ट, छो त असां जेको आहे न अॼु जे दौर जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त बेंगलोर सिस्टम में जेको स्कूल अची वियो आहे न, उते एक्टिविटीज़ तमामु घटिजी वियूं आहिनि, वॾा वॾा ग्राउंड्स कोन आहिनि, एक्टिविटीज़ नज़र कोन थियूं अचनि, उहे रांदियूं नज़र कोन थियूं अचनि, त पोइ ॿारनि उन तरह नज़र कोन थी अचे। तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि, असां जॾहिं लाइब्रेरीज़ जी ॻाल्हि कयूं था, ऐं दुनिया जी लाइब्रेरीज़ तव्हां पाण जेको आहे सो विज़िट कयूं आहिनि, तव्हां पाण तव्हांखे उहो मौक़ो मिलियो आहे माशाअल्लाह सां, सो कीअं ॾिठियूं आहिनि दुनिया जी लाइब्रेरीज़? अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु आहिनि, तमामु घणी सर्विसिस ॾियनि थियूं पियूं उन्हनि जे मुल्कनि में पंहिंजे ॿारनि खे, स्कॉलर्स खे, अदीबनि खे, ऐं अहिड़ी तरह सां ही असांजो सिंध गवर्नमेंट जूं जेके लाइब्रेरियूं आहिनि, हींअर डायरेक्टरेट जनरल लाइब्रेरीज़ ठही वियो आहे, इहो जेको आहे डायरेक्टरेट जनरल लाइब्रेरीज़ अल्हम्दुलिल्लाह मूं जेको आहे सो ठाहियो वञे, ऐं डायरेक्टरेट जनरल अॻु में लाइब्रेरीज़ कोन हुयो, कल्चर डिपार्टमेंट सां इलाक़ो हुयो, ऐं डायरेक्टरेट जनरल लाइब्रेरीज़ हाणे ठहण सां इहो फ़ाइदो पियो आहे त लाइब्रेरीज़ जो जेके DG आहे, ॿिया जेके डायरेक्टर्स आहिनि, डिप्टी डायरेक्टर्स आहिनि, उन्हनि खे सवले नमूने सां मैनेजमेंट हलाइण जे लाइ लाइब्रेरीज़ हलनि पियूं, रन कनि पियूं, ऐं हाणे उन्हनि जे लाइ बजेट बि मां रखी आयो हुअसि, जेकी बजेट आहे, ऐं दुनिया जी लाइब्रेरियुनि वांगुरु ही बि असांजो सिंध गवर्नमेंट जूं लाइब्रेरियूं दुनिया सां गॾु आहिनि, छो जो लाइब्रेरीज़ बि दुनिया जी लाइब्रेरियुनि में कमु हिन वक़्तु जॾहिं मां छॾिया आयुसि त 3 करोड़ किताब लाइब्रेरी ते पिया हुया। मां सम्झां थो त मूंखे मुंहिंजी रिटायरमेंट खां पोइ 2-2.5 साल थी विया आहिनि, त मां सम्झां 7-8 करोड़ त हींअर पोइ बि लाइब्रेरी ते हूंदा, छो जो लाइब्रेरी कल्चर डिपार्टमेंट जी वेबसाइट आहे, उते तव्हां वेंदव त तव्हांखे वेबसाइट ते जेका उहे किताब तव्हांखे अवेलेबल मिलंदा, तव्हां लाइब्रेरी तां वठी सघो था। बाक़ी तव्हां जेको IT जेके असांजा जेके सेंटर्स आहिनि असांजा, ऐं असांजे ख़ासि करे लियाकत में लाइब्रेरी में जेको लिंकन कॉर्नर खुलियल आहे, पंहिंजी हैदराबाद वारी लाइब्रेरी, दाऊदपुटा लाइब्रेरी में लिंकन कॉर्नर खुलियल आहे, इहे जेके अमेरिकन्स जेके लिंकन कॉर्नर्स आहिनि दुनिया जा, उहे हिते असां वटि लाइब्रेरीज़ में खुलियल आहिनि। सचल लाइब्रेरी खैरपुर मीरस में लिंकन कॉर्नर खुलियल आहे, ऐं हेॾां जेको आहे सर शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी में लिंकन कॉर्नर खुलियल आहे, ऐं असांजा जेके डायरेक्टर आहिनि या डायरेक्टर जनरल जेको आहे बाक़ाइदे कमु कनि था पिया, ऐं ट्रेनिंग्स जे लाइ कोशिशि कनि था त ॿारनि खे ट्रेनिंग्स बि ॾियनि लाइब्रेरी साइड ते, जेको आहे सो पंहिंजे इदारे में, छो जो हुते त पढ़ी अचनि था पिया, प्रैक्टिकल बि हुननि खे खपे, पोइ इहे शयूं दुनिया जे जेके लाइब्रेरियूं आहिनि उन्हनि सां ई कनेक्ट थियण था चाहिनि, ऐं थी बि विया आहिनि, छो जो मूं तव्हांखे ॿुधायो त लाइब्रेरी कमु करे थी पई, कल्चर डिपार्टमेंट जी वेबसाइट ते पई आहे, डायरेक्टरेट जनरल कल्चर डिपार्टमेंट जी साइड लाइब्रेरी पई आहे, उन खां पोइ सेक्शन्स आहिनि जेके ॿार IT सेक्शन, सॼी जेके बि सिंध जूं लाइब्रेरियूं आहिनि सभिनी में क़ाइमु थियल आहिनि, ईअं न त को हिकिड़ी लाइब्रेरी, सभिनी में क़ाइमु थियल आहिनि। त हाणे तव्हां जेॾीमहिल दुनिया जी लाइब्रेरी जी ॻाल्हि था कयो, त दुनिया जी लाइब्रेरियुनि सां असांजूं लाइब्रेरियूं कल्चर डिपार्टमेंट जूं लाइब्रेरियूं बिल्कुलु उन्हनि सां कमु गॾु कनेक्टेड आहिनि, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो। अच्छा, पाण हैदराबाद जी ॻाल्हि कयूं या ख़ासि तौर ते तालीम जो गढ़ जामशोरो खे चयो वेंदो आहे, जिते असांखे 4 हिन वक़्तु यूनिवर्सिटीज़ मिलनि थियूं, पंहिंजो लम्स बि उते आहे, सिंध यूनिवर्सिटी बि उते आहे, मेहराण बि उते आहे, ऐं वरी CED खे बि ज़रूरु पाण काउंट कंदासीं, आहे त मेहराण यूनिवर्सिटी सां ई हुनखे कनेक्ट कयो वेंदो आहे, पर सॼी आर्ट जी जेको आहे सो उहा उते असांखे यूनिवर्सिटी नज़र अची रही हूंदी आहे, त उन ई रीज़न जे करे तालीम जो गढ़ जामशोरो खे हमेशह सॾियो वियो आहे। असां जामशोरो में जेतिरियूं लाइब्रेरीज़ आहिनि, या हिते पाण अलामा दाऊदपुटा लाइब्रेरी जी ॻाल्हि कयूं पिया, लाइब्रेरीज़ त हमेशह ई शानदार हुजनि थियूं, उहा नंढड़ी लाइब्रेरी हुजे या का वॾी लाइब्रेरी हुजे, पर अव्हां पाण जीअं त तमामु लाइब्रेरीज़ खे विज़िट कंदा रहिया आहियो, हिते जी लाइब्रेरीज़ जेको आहे सर अञा वधीक केतिरो ख़ूबसूरत हुजणु खपनि, जीअं आम जेको ॿारु आहे, जेको स्टूडेंट आहे, उहो वञे त आराम सां घटि में घटि हुनखे हिकिड़ी सीट मिले, आराम सां घटि में घटि हुनखे पंहिंजो स्पेस मिले। दाऊदपुटा लाइब्रेरी जो ज़िक्र त पाण बार बार कयूं था पिया, पंहिंजी कल्चर डिपार्टमेंट जूं लाइब्रेरियूं, डायरेक्टरेट जनरल ऑफ लाइब्रेरी जूं लाइब्रेरियूं, हिते 4 लाइब्रेरियूं ॿियूं बि आहिनि। हसरत मुहानी लाइब्रेरी जेको आहे सो भाई खान चाढ़ी ते आहे, उहा बहितरीनु लाइब्रेरी आहे, टोटली जेको आहे तव्हां वेंदव इन्वायरमेंट बहितरीनु दाऊदपुटा लाइब्रेरी वांगुरु इन्वायरमेंट आहे, ऐं सभु फैसिलिटीज़ उते आहिनि, ऐं
जेके बि सब्जेक्ट आहिनि उहे सभु बुक्स जेका सभई आहिनि। उन खां पोइ के बि अज़ीम लाइब्रेरी आहे जेकी सिर्फ़ु लेडीज़ जे लाइ मुक़ररु थियल आहे। ऐं उन खां पोइ शाह लतीफ़ लाइब्रेरी आहे जेकी लतीफ़ाबाद में कमु करे थी पई। छो जो नालो त असांजो दाऊद पुट लाइब्रेरी जो आहे। मां चवंदुसि पंहिंजे ॿारनि खे जेके पढ़ण वारा आहिनि त ख़ासि करे ॿियनि लाइब्रेरीज़ जेके आहिनि उन्हनि ॾे रुख़ कनि ई। छो जो दाऊद पुट लाइब्रेरी छो को उहो ज़रूरी सभु जेके बि सहूलियतूं आहिनि असांजी हज़रत मुहारी लाइब्रेरी में बि बहितरीनु सहूलियत आहे। बिल्कुलु इहा सेम सहूलियत आहे। हिते रश छो करे ॿार हितां सिधो हैदराबाद कहिड़ो परे आहे? कासिमाबाद खां हैदराबाद परे कोन्हे को। भाई खान चाढ़ी ते आहे इहा लाइब्रेरी। तव्हां ओॾे हले के बि अज़ीम अजीब जेके असांजूं नंढड़ियूं आहिनि उहे जेको आहे सो उते वञी स्टडी कनि। वञी छा लतीफ़ाबाद वारा लतीफ़ाबाद वञी कनि पंहिंजो स्टडी। सो दाऊद पुट लाइब्रेरी ते एतिरी रश सिर्फ़ु इन जे करे आहे जो कासिमाबाद जा ॿार ख़ासि करे जेका असांजा थर जा ॿार आहिनि या सिंध जा इंटीरियर जा जेके बि ॿार आहिनि हिते अची कासिमाबाद में पंहिंजी हॉस्टल्स में रहिया आहिनि। पोइ हॉस्टल खे यूज़ करण जे लाइ पोइ यूज़ करण खां पोइ हिननि खे कासिमाबाद पंहिंजे हैदराबाद दाऊद पुट लाइब्रेरी जेकी आहे उहा सहूलियत पर ॾिठो वञे त लोकेशन बि तमामु सुठी आहे। जामशरो जा बि काफ़ी स्टूडेंट्स अचनि था पंहिंजे टाइम अची करे हिते अलामा दाऊद पुट लाइब्रेरी में ॾियनि था। लोकेशन बि सुठी आहे ऐं एनवायरमेंट बि हक़ीक़त में ॾाढो सुठो आहे। ऐं जेको उते इंतिज़ामिया मौजूदु आहे न उहा बि ॾाढो सुठे तरीक़े सां कमु करे रही आहे। मुंहिंजे पंहिंजे पर्सनल ते एक्सपीरियंस रहियो आहे त इंतिज़ामिया जो बि कमु ॾाढो सुठो हुजे थो। अच्छा, लाइब्रेरीज़ खे ख़ूबसूरत कीअं बणायो वेंदो आहे? लाइब्रेरी जो सिंगार त बुक्स आहे, किताब ई आहिनि। हा बिल्कुलु। लाइब्रेरी खे जेका बुक्स जे सिंगार जे लाइ उहे सभु सब्जेक्ट जेके बि आहिनि CSS जा PCS जा MCQs सभु टोटल ई आहिनि। किताब जे हिसाब सां लाइब्रेरी अपडेट आहिनि सिंध गवर्नमेंट जूं लाइब्रेरियूं। ऐं उन खां पोइ ख़ूबसूरती आहे। ख़ूबसूरती तव्हांखे फर्नीचर में नज़र ईंदी। ख़ूबसूरती तव्हांखे जेको आहे सो तव्हांखे इन्वायरमेंट तव्हां ॾींदो ॿार खे त फैसिलिटीज़ में नज़र ईंदी। फैसिलिटीज़ मिलनि, तव्हांखे पाणी थधो मिले, तव्हांखे AC मिलनि, तव्हांखे जेको आहे वेहण जी जाइ सुठी मिले। ऐं उन खां पोइ अंदरि जेके ॿार जेके पढ़नि था पिया उन जे लाइ ख़ासि करे साइलेंस हुजे। इहा लाइब्रेरी जो सिंगार आहिनि। इहो सिंगार जेको आहे असां क़ाइमु ऐं दाइमु रखियो आहे। सही सही। कंहिं बि चार दीवारी में तव्हांखे ओड़ो सुकून कोन मिलंदो जेको लाइब्रेरीज़ जे अंदरि मिलंदो। त इहा लाइब्रेरीज़ जी जेका आहे न ख़ूबसूरती ज़रूरु हुजे थी। अच्छा, हिकु लाइब्रेरी पंहिंजी इहा सिंधियोलॉजी वारी जेका आहे न इन जो बि ज़िक्र करणु चाहींदमि। कीअं ॾिसो पिया सिंधियोलॉजी खे कमु कंदे? सिंधियोलॉजी जी जेको आहे लाइब्रेरी खे काफ़ी अॻु में मूं विज़िट कयो हुयो। तमामु बहितरीनु जेको आहे मुग़ल साहिबु हूंदो हुयो उन वक़्त में लाइब्रेरियंस उहो बहितरीनु कमु कंदो हुयो। ऐं हाणे असांजो जेको दोस्त आयो आहे डायरेक्टर अयाज़ लतीफ़, मुंहिंजे ख़्यालु फयाज़ साहिबु आयो आहे। उहो हाणे हुनखे नई जिदत आणे थो सिंधियोलॉजी जी लाइब्रेरीज़ खे। प्लस जेको हुते म्यूज़ियम क़ाइमु थियल आहे उहो जदीद नमूने सां हुनखे आणण जी कोशिशि करे थो पियो। पर हाणे उनखे टाइम लॻंदो। विच ते इहा लाइब्रेरी बि जेको आहे वेही रही हुई। कंहिं सबबनि जे करे मूंखे का ख़बर कान्हे का। हाणे कमु कीअं थी करे छा थी करे मूंखे न आहे ख़बर। सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। असां जेको आहे सो लाइब्रेरीज़ जो ज़िक्र त पंहिंजे प्रोग्राम में करियूं पिया, पर हिन प्रोग्राम जी ख़ूबसूरती इहा बि हूंदी आहे त असां हमेशह जेको आहे न लिटरेचर सां थोरो टच में रहंदा ईंदा आहियूं। ऐं मूंखे लॻंदो आहे त मॉर्निंग शोज़ जेके थियनि था उन में थोरो जेको आहे न लिटरेचर वारो टच ज़रूरु हुजणु घुरिजे। छो त मज़ाक़ खां ऐं जेको आहे न फ़न खां हटी करे असां या फैशन शोज़ खां तमामु शयुनि खां इन्हनि खां हटी करे जॾहिं तव्हां किताबनि ते डिस्कस कंदा आहियो, जॾहिं तव्हां नौजवाननि ते डिस्कस कंदा आहियो, उन्हनि खे जेके अपॉर्चुनिटीज़ मिलनि थियूं जीअं असांजा इदारा कमु कनि था त उहे शयूं शायदि घणियूं यूज़फुल हुजनि थियूं। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो मां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां थी, पोइ प्रोग्राम खे वधीक कंटिन्यू कयां थी। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। सो हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे वीअर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में।
ऐं नंढिड़ो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। असांखे ब्रेक ॾाढो नंढिड़ो लॻंदो आहे, थी सघे थो तव्हांखे थोरो वॾो लॻंदो हुजे, छो त ऑफ दी कैमरा बि असांजी जेको आहे न ॻाल्हियूं हली रहियूं हूंदियूं आहिनि, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी हूंदो आहे। प्रोग्राम जी तरफ़ मां अॻियां वधां थी। सुबुह मेहरान प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो तव्हां बि बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। लाइब्रेरीज़ जी ॻाल्हि हले पई ऐं हिकु शागिर्द जे लाइ जॾहिं लाइब्रेरीज़ जो ज़िक्र थिए थो या कंहिं स्पेसिफिक लाइब्रेरी जो ज़िक्र थिए थो या ईअं खणी चवां तव्हांजे आसपास जेका लाइब्रेरी हुजे थी उनजो ज़िक्र थिए थो, तव्हांजो जेका न ॻाल्हि जी तरफ़ तव्हां अट्रैक्ट ज़रूरु थींदो ऐं वेही करे ज़रूरु ॿुधंदव। सो अॼु जो जेको नौजवान आहे चयो वेंदो आहे त न बुक्स खां तमामु घणो परे रहे थो, किताब कोन थो पढ़े, त तव्हां हिकु दफ़ो जेको आहे न लाइब्रेरीज़ में वञो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त यूथ जेको आहे सो केतिरो चाह सां पढ़ी रही हूंदी आहे। हा, इहा ॻाल्हि अलॻि आहे त हू पंहिंजो अकेडमिक साइड ॾाढो घणो जेको आहे हुनजो तवजो हुजे थो ऐं लिटरेचर साइड थी सघे थो त थोरो रुझान घटि हुजे, पर किताब पोइ बि किताब हूंदा आहिनि, किताब हमेशह सेखारींदड़ हूंदा आहिनि, हमेशह दोस्त हूंदा आहिनि। सो पंहिंजे हुन कोर्स वर्क सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हां हिकिड़ो कोई लिटरेचर जो किताब गॾु रखी वठंदव त उहे शयूं बि तव्हांखे जेको आहे न लाइफ टाइम तव्हांखे जेको आहे सो हिकिड़ो सुठो फ़ाइदो ज़रूरु ॾींदियूं। असांजे प्रोग्राम में नज़ाकत फाज़लानी साहब मौजूदु आहिनि ऐं माशाअल्लाह सां उन्हनि जो एक्सपीरियंस ॾाढो ज़बरदस्त आहे, स्टिल ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पाण कमु करे रहिया आहिनि। ज़ैनुल आबिदीन असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं आसिफ़ अली असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे। प्रोग्राम ॾाढे सुठे अंदाज़ में हले पियो। मुंहिंजे ख़्याल सां लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में शामिलु कयूं पहिरीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अदा तव्हां पहिरीं पंहिंजो नालो ॿुधाईंदव, किथां खां ॻाल्हायो पिया? हेलो अस्सलाम वालेकुम। तव्हां प्रोग्राम में शामिलु थी चुका आहियो ऐं पंहिंजो तव्हांजे पोयां जेको आहे न टीवी जो जेकॾहिं आवाज़ु आहे त प्लीज़ हुनखे बंदि कयो। प्रोग्राम जी तरफ़ मां अॻियां वधां थी ऐं मां हिकिड़ी रिक्वेस्ट प्रोग्राम में शामिलु थींदा की त महिरबानी करे हुन कॉर्नर ते वेंदा की जिते तव्हांखे कोई डिस्टर्ब न करे, तव्हां आराम सां ॻाल्हि ॿोल करे सघो। सर, असां वटि जेका न हिन वक़्तु असांजे स्पेशल गेस्ट मौजूदु आहिनि ऐं असां जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं नॉर्मल माण्हूअ जी त उनखे तमामु घणी सहूलियतूं हुजनि थियूं, उन स्टूडेंट खे खोड़ सारा रस्ता मिलनि था, पर जेको स्पेशल स्टूडेंट थिए थो उनखे मुंहिंजे ख़्याल सां उन तरह जी अपॉर्चुनिटीज़ असां वटि कोन थियूं मिलनि। सो लाइब्रेरीज़ जे हवाले सां हिननि जे लाइ कहिड़ियूं फैसिलिटीज़ हुजनि, स्पेशली जेके ब्लाइंड्स आहिनि? लाइब्रेरी जे लाइ बुक्स, ब्लाइंड बुक्स जेके आहिनि, जेके अंधड़ा वेठा आहिनि ॿई, त उन्हनि जे लाइ स्पेशली मां हिननि खे चवंदुसि उहे बुक्स भले पढ़नि, लाइब्रेरीज़ में मौजूदु आहिनि, दाऊदपुटा लाइब्रेरी में। ऐं उन सां गॾु ॿियूं जेके असांजी वॾियूं लाइब्रेरी आहिनि, डिविज़नल लाइब्रेरीज़ आहिनि, उन्हनि में बि जेको आहे बुक्स मौजूदु आहिनि, तव्हां ही पढ़ी सघनि था। जेको आहे वञी जेको आहे सो बिल्कुलु पंहिंजो जेको बि सब्जेक्ट हिननि जो हुजे उन्हनि ते जेको आहे सो बिल्कुलु स्टडी करे सघनि था। त ज़ेन जो जेकॾहिं को सुवालु आहे या आसिफ़ अली जो को सुवालु आहे लाइब्रेरीज़ सां रिलेटेड त हू तव्हां सां कनि। ज़ेन, तव्हां करणु चाहींदव को सुवालु? जी आसिफ़ अली, तव्हांजो को सुवालु आहे? बिल्कुलु, जीअं ब्लाइंड मां पाण लेट ब्लाइंड आहियां त ब्रेल बेसिकली हिकिड़ो असांजो सोर्स आहे पढ़ाई जो, बीइंग अ ब्लाइंड। सो लेट ब्लाइंड खे ब्रेल सिखण में काफ़ी टाइम लॻी वेंदो आहे ऐं उहो उनजी थोरी नेचर खां बि डिफरेंट आहे। सही। त सर बि आहे त उनखां मुंहिंजो सुवालु इहो हूंदो त ऑडियोज़ में छा अवेलेबल आहिनि बुक्स या सिलेबस वग़ैरह जेके असांखे लेट ब्लाइंड्स खे स्पेशली फ़ाइदो ॾिनो वञे? मूं अर्ज़ु कयो त इहे बाबा बिल्कुलु बुक्स आहिनि, आइडियोज़ में बि आहिनि, पर जेको आहे असांजो डिवीज़न जेके लाइब्रेरी आहिनि, वॾियूं लाइब्रेरियूं आहिनि, हैदराबाद आहे, कराची आहे, लाड़काणो आहे, इन लाइब्रेरीज़ में इहे शयूं इहे जेके इक्विपमेंट्स आहिनि इहे बिल्कुलु आहिनि, उहे तव्हां उते स्टडी करे सघो था। ऐं मां वरी बि जेको आहे सो तव्हांजे तवस सां पंहिंजे डिपार्टमेंट खे एक्स डिपार्टमेंट ॾिजी रहियो आहियां, उनखे चवंदुसि त जेके लेटेस्ट बुक्स आहिनि आइडियो जा जेके तव्हां हींअर रिक्वेस्ट कई आहे ऐं रिक्वायरमेंट आहे, उहा इनशा ताला उहे मुंहिंजे हिन आवाज़ में खे आवाज़ु ॾेई करे ज़रूरु उहो पूरो कंदा। पर मुंहिंजे हूंदे हुयूं ऐं जेको आहे काफ़ी ॿार जेके आहिनि घटि था अचनि इन सब्जेक्ट में, छो जो पोइ असांजो जेके असांजा लाइब्रेरियंस आहिनि या असांजा डिप्टी डायरेक्टर या डायरेक्टर्स आहिनि उहे जेको आहे कोशिशि इन तरफ़ घटि था कनि। तव्हांजी हीअं डिमांड थी आहे त इनशा ताला इन डिमांड खे कल्चर डिपार्टमेंट जी लाइब्रेरीज़
डायरेक्टरेट जनरल ऑफ लाइब्रेरी ज़रूरु पूरी कंदो। इंशाल्लाह असां जेको आहे सो कल्चर डिपार्टमेंट जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त ज़ुल्फ़कार अली शाह साहिबु तव्हांजे ॾाढो वेझा आहिनि, त हीअ जेको हिननि जी रिक्वेस्ट आहे आसिफ़ जी या ज़ैन जी पाण चऊं त इहा सिर्फ़ु हिननि ॿिनि जी रिक्वेस्ट कोन आहे, पर उन्हनि तमामु स्पेशल स्टूडेंट्स जी इहा रिक्वेस्ट ज़रूरु आहे त इन तरह जो जेकॾहिं कमु थींदो त इहा अञा वधीक बहितरी पैदा थींदी। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु करणु चाहींदमि त हिकु नॉर्मल माण्हू जेको आहे न उनखे जेतिरियूं बि फैसिलिटीज़ हुजनि, रब साईं उनखे जेतिरो बि नवाज़ियो आहे, पर उन जे मुक़ाबले में जॾहिं तव्हां कोई स्पेशल ॿारु खणी ईंदव न त उन में का न का सलाहियत इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हांखे नज़र ईंदी, जेको चई सघंदो उन ॿिनि खे कंपैरिजन जॾहिं उन्हनि जो कंदो त तव्हां चवंदो हीअ अञा वधीक सुठो कमु करे सघे थो। सो इहा रब जी अता हूंदी आहे। अच्छा जी, असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ज़ैन बि असां वटि मौजूदु आहे, ज़ैन खां कुझु ज़रूरु ॿुधंदासीं। आसिफ़ अली, थोरो तव्हां सां मां ज़िक्र करणु चाहींदमि त तव्हां स्कूल्स में वेंदा रहिया आहियो, सो तव्हांखे कीअं रिस्पॉन्स मिलियो आहे स्पोर्ट्स जे हवाले सां? कुझु ख़ासि सुठो कोन मिलियो आहे, पर उते असां छो त जीअं मां पहिरियां बि चयुमि त जेको जंहिंजो कमु आहे अगरि उहो करे त डेडिकेशन सां हिकिड़ो कंदो। मूंखे जीअं बीइंग ए स्पोर्ट्समैन हिकिड़ो हुयो त आउं छो न ब्लाइंड्स खे सेखारियां वञा, त स्कूल्स जेके बि मूं विज़िट कया जा उन्हनि में उन्हनि बिल्कुलु बिगिनिंग में हामी त भरी, पर उनखां पोइ वरी थोरो रिस्पॉन्स सुठो न मिलियो, जंहिंसां थोरो मायूस थी वरी पोइ मां स्टेप बैक करे छॾियो उन्हनि खां। त ज़रूरु उन्हनि खे बि डिपार्टमेंट्स आहिनि स्पोर्ट्स जे हवाले सां, एक्टिविटीज़ न हुजण जे बराबरि आहिनि स्कूल्स में। सही, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, तव्हां हिन वक़्तु बि कंबर शहदाद कोट में रहो था? बिल्कुलु, ठीकु आहे। कंबर शहदाद कोट जा तव्हांजे आसपास जा कहिड़ा स्कूल आहिनि? थोरो काउंट कराइजो त जीअं तव्हांजो जेको मैसेज आहे उहो असांजो जेको स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहे उन ताईं एटलीस्ट क्लियर तव्हांजो मैसेज वञी सघे। कंबर शहदाद कोट में सिर्फ़ु हिकिड़ो ई स्पेशल एजुकेशन जो स्कूल ॾिठो आहे, जेको प्रॉपरली सिर्फ़ु हिकिड़ो स्ट्रक्चर्ड आहे ऐं उन में कुझु स्टूडेंट्स आहिनि, पर जेको प्रॉपर हिकिड़ो स्कूलिंग जेकी थींदी आहे जा हिन ते फोकस्ड कयो वेंदो आहे। ओबियसली फ्री सीरी असां उन ॻाल्हि ते ईंदासीं जेकड़ो उन जो कमु हूंदो त उहो ज़रूरु कंदो। हाणे साइटेड खे ब्रेल जी अवेयरनेस एतिरी कोन्हे, त उहो ब्रेल जो टीचर कंसल्ट कयो वेंदो त उहो त चाहे बि कोन करे सघंदो कमु। त इहा अगेन सां बिल्कुलु त टीचर्स उहे हुजनि जेके इन शइ खे डेडिकेशन सां कनि, इनशाला स्कूल ज़रूरु आबाद थींदा। ज़बरदस्त ज़बरदस्त। असां ज़ैन जी तरफ़ हाणे अॻियां वधंदासीं ऐं ज़ैन तव्हां खां कुझु असां ॿुधंदासीं। सो बिल्कुलु माइक तव्हांजे हथ में आहे, ज़ैन असांखे छा ॿुधाईंदो? ठीकु आहे, असां यकीनन ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाईंदा आहियो, असीं ॿुधंदासीं। लतीफ़ कज़ाणे कोट में लिखे कयस लोग आऊं बंदियाणी बंद में मुझा मारू रया पोए है फुतनी के होए वतन जनी विसारियो हो जी लतीफ़ हो परचन शाल पहाड़ ढोला मारू मूसा परचन शाल पहाड़ परचन शाल पहाड़ ढोला मारू मूसा परचन शाल पहाड़ परचन शाल हो परचन शाल पहाड़ ढोला मारू मूसा परचन शाल पहाड़ परचन शाल पहाड़ ढोला मारू मूसा परचन शाल पहाड़ पाए आयस पाद में मियाँ पाए आयस
पांद में मियाँ अवगण है बापार डोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार डोला मारू मूसा परचन शाल पवार अदयों शागत लतीफ चवे मियाँ लालो लाल लतीफ चवे मियाँ सतुर रख जु सतार ढोला मारो मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारो मूसा परचन शाल पवार हो मियाँ हो अला। वाह 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 माशाल्लाह माशाल्लाह। सर तव्हां खां कमेंट्स वठणु चाहींदुमि ज़ेन जे लाइ। माशाल्लाह तमामु बहितरीनु आवाज़, सुहिणो आवाज़ ऐं रूह खे सुकून ॾियण वारो आवाज़ आहे। ज़ेन जेतिरो पाण प्यारो आहे न, ज़ेन जो आवाज़ ओतिरो ई प्यारो आहे। बहितरीनु आवाज़ आहे। अच्छा ज़ेन जेको आहे सो व्यूअर्स हारमोनियम बि प्ले करणु जेको आहे सिखी रहियो आहे, हुनजी प्रैक्टिस हले पई। ज़ेन थोरो हारमोनियम जे बारे में ॿुधाइजो। ॾिसण में त इहो जेको आहे न इहो न ॾिसण में त ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे, तव्हां उहो ॿुधाईंदो केतिरो मुश्किल आहे। न ॾिसो न कंहिं बि शइ खे अगरि दिलचस्पी सां वठिजे त उहा मुश्किल न आहे। हिनखे अगरि सिखण जो इरादो पको हुजे त पोइ का बि शइ मुश्किल न आहे। चवंदा न ॻोल्हण सां त ख़ुदा मिली वेंदो आहे, पर असांजी जेका सची तलब हुजे, सची असांजी सिखण जी कोशिशि हुजे, पोइ इन जे करे जेको आहे सोचो त नात जे लाइ रियाज़त ज़रूरी आहे, गले जे लाइ प्रैक्टिस ज़रूरी आहे। बिल्कुलु बिल्कुलु ज़ेन तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। जेका तलब हूंदी आहे न उहा इंसान खे जेका न ख़ूबसूरत बणाए छॾींदी आहे। तव्हांखे कंहिं बि शइ जी तलब आहे ऐं तव्हां उनखे पंहिंजो वक़्तु ॾियो पिया, तव्हां महिनत करियो पिया, त डेफिनेटली तव्हांखे उहा रिज़ल्ट सुठी मिलंदी। अच्छा आसिफ़ अली तव्हां खां मां थोरो पुछणु चाहींदमि, अॼु तव्हां ज़ेन सां गॾु आया आहियो। हूअं ज़ेन जेको आहे सो पाण अकेलो अकेलो ईंदो आहे, मूंखे लॻंदो आहे कंहिंखे सलाह कोन कंदो आहे। आसिफ़ तव्हां ज़ेन सां कीअं मिलिया? बेसिकली असांजा ग्रुप्स ठहियल आहिनि चैट जे हवाले सां, व्हाट्सअप ते या एजुकेशन जे हवाले सां, सिटी टू सिटीज़ जा कुझु ठहियल आहिनि, उन में ज़ेन सां मुंहिंजो थियो हुयो राब्तो। ऐं कोर्सिस जे हवाले सां जीअं मां ॿुधायमि त कंदा आहियूं, उन हवाले सां बि कुझु इंफॉर्मेशन पास कईसीं। रिसेंटली गेट टुगेदर्स बि कुझु कयासीं, त आहिस्ता आहिस्ता पोइ हिननि सां हलो आहे वधंदी वई ऐं उहा फ्रेंडशिप में चेंज थींदी वई। अच्छा ऐं पोइ ज़ेन तव्हांखे प्रोग्राम जे बारे में ॿुधायो, शेयर कयईं, कीअं मतिलबु तव्हांखे इन्विटेशन मिलियो सुबुह महिराण जो? हा पहिरियां त तमामु ज़बरदस्तु लॻो। ज़ेन मूंखे पहिरियां ई ॿुधायो त मां ईअं पहिरियां बि वञिणो आहियां ऐं हिननि मूंखे इनवाइट कयो त असां हिन हिसाब सां आहियूं, सो तव्हां बि ज़रूरु हलो, टैलेंट खे थोरो दुनिया जे साम्हूं ॾेखारियो त बीइंग अ ब्लाइंड छा छा असां करे सघूं था। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो। मूंसां ज़ेन तव्हां मूंसां ॻाल्हायो, मुंहिंजे ख़्याल सां तव्हां आसिफ़ जे लाइ मूंखे चयो पिए न? आसिफ़ भाउ जे लाइ चयो पिए। इंशाल्लाह इंशाल्लाह ज़ेन तव्हां सां असां जेको आहे न कोऑर्डिनेट कंदा ईंदासीं, ऐं पोइ तव्हांजा जेके बि साथी आहिनि, जी हा जी हा, मजबूर साहब त तव्हांखे ॾाढो प्यार बि कंदा आहिनि ऐं अदा खाली। हा बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त। अच्छा फाज़लानी साहब, म्यूज़िक जी जॾहिं ॻाल्हि हले थी ऐं हिकिड़ो उहो इंसान जंहिंजी दोस्ती किताबनि सां हुजे, इहो पॉसिबल न आहे त उनखे जेको आहे सो म्यूज़िक सां उनजी जेको आहे न रुझान उनजो म्यूज़िक वटि न हुजे? जी प्लीज़। म्यूज़िक त रोमेंटिक आहे न, जॾहिं जेको आहे सो इंसानु रोमांस में ईंदो आहे त ज़ाहिर आहे म्यूज़िक जॾहिं जेको वॼंदो या को म्यूज़िक में सुठो ॻाइण वारो हूंदो त उहो जेको आहे सो पोइ रूह खे ठीकु कंदो, राज़ी कंदो। त म्यूज़िक बि मुंहिंजी हॉबी रही आहे। ठीकु आहे, लाइब्रेरीज़ त पंहिंजी जाइ ते, उहो त बुक्स आहिनि, उन्हनि खे त ज़ाहिर आहे उहो असांजी ड्यूटी आहे उन्हनि खे करणु, पर एक्चुअल में जेके असांजा जेके आहिनि म्यूज़िक जो जेको शोबो आहे, म्यूज़िक में मां ॾाढो खे इंजॉय कंदो आहियां। ख़ासि करे असांजे सिंधी म्यूज़िक जेको आहे उन जा जेके बहितरीनु आर्टिस्ट आहिनि, मोहम्मद यूसुफ आहे, उस्ताद मंज़ूर अली ख़ान आहे, या हींअर इवन हेतिरे हाणे बि
मूंखे जलाल चांडिया बि पसंदि हुयो ऐं उन खां पोइ हींअर मीराणी पसंदि आहे माना इहे अहिड़ी कैटेगरीज़ जा जेके असांजा आर्टिस्ट आहिनि ऐं पोइ अवां म्यूज़िक सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो म्यूज़िक लवर पर्सन आहियो हींअर असां जेको आहे सो सैफ समय जो ऐं मैडम मारवी जी ज़बरदस्त जेको कंपोज़िशन असांजे साम्हूं आई आहे त इन तरह जो जॾहिं कमु थींदो आहे न इन तरह जा जॾहिं सिंगर्स कमु करे रहिया हूंदा आहिनि त ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं असां म्यूज़िक खे जेको आहे न प्री मेच्योर थींदे ईअं चई सघूं था ॾिसूं पिया असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं नाज़रीन नंढिड़ो ब्रेक आहे ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 आहे टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजे पंहिंजनि शहरनि में ई तव्हां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनाम नाज़रीन ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में जंहिंसां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 आहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जो ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था तव्हां बि खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम अॼु जो जेको ॾींहुं आहे हक़े ख़ुदि इरादियत कश्मीर जी मां ॻाल्हि करे रही आहियां सेलिब्रेट जेको आहे करे रहिया आहिनि हक़े इरादियत ऐं जॾहिं कश्मीर जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं उहा जेका सरज़मीन आहे जेका जंहिंजो ज़िक्र बि पाण कंदा आहियूं न त असांजी इमेजिनेशन में बि ग्रीनरी अची वेंदी आहे ऐं असांजी इमेजिनेशन में बि उहो जेको आहे सो अमन साम्हूं अची रहियो हूंदो आहे भाईचारो साम्हूं अची रहियो हूंदो आहे पर अव्हांखे ख़बर आहे त केतिरे ई टाइम खां कश्मीर ऑक्यूपाइड आहे ऐं उनजी जिदोजहद जेका आहे या उनजो जेको स्ट्रगल आहे या उनजो जेको हार्ड टाइम पाण चऊं हर साल पाण हिकिड़ो प्रोग्राम त कंदा ई आहियूं सालियानो या हिकु ॿ ॾींहं पाण उन साल में पाकिस्तानी क़ौम उनखे जेको आहे सो हिकिड़ो नारो बि बुलंद करे रही हूंदी आहे तमामु प्रोग्राम्स बि थी रहिया हूंदा आहिनि पर जॾहिं हक़े ख़ुदि इरादियत जी ॻाल्हि अचे थी त इहा ॻाल्हि असांखे इहो बि साबित करे थी त हिकु ॾींहुं सिर्फ़ु जेको आहे न हक़ु वठण जो न हूंदो आहे तव्हांजा तमामु जेके ॾींहं हूंदा आहिनि साल जा हक़ु वठण जा हूंदा आहिनि साल जी शुरूआति में हक़े ख़ुदि इरादियत जी जेकॾहिं कश्मीर ॻाल्हि करे थो त पाकिस्तान हमेशह कश्मीर सां गॾु आहे ऐं कश्मीरी भाइर आहिनि असांजा उन्हनि जे हक़ जे लाइ हमेशह पाकिस्तान ॻाल्हायो आहे असां हमेशह ॻाल्हायो आहे ऐं हिन तरह जा जेके असांखे मंच मिलनि था त पोइ असां ज़रूरु उन्हनि जे हक़नि में ॻाल्हि करण जी हिकु कोशिशि ज़रूरु कंदा आहियूं सो जी नज़ाकत साहिबु कीअं ॾिसो पिया अॼु जे ॾींहं खे हक़े ख़ुदि इरादियत बिल्कुलु हीअ जेको आहे ॾींहुं तमामु अहम आहे ऐं जेके असां जीअं आज़ादु मुल्क में आहियूं त अहिड़े नमूने सां असांजा कश्मीरी जेके आहिनि उहे बि आज़ादु पंहिंजे मुल्क खे ॾिसणु चाहिनि था असां सां गॾु रहणु चाहिनि था छो न इहे जेको आहे सो असां खां काफ़ी सालनि खां वठी 72 साल थी विया आहिनि जेको कानून पास थियल हुयो उन खे जेको आहे सो कानून खे बाईपास कयो थो वञे ऐं इहो कानून जेको आहे सो बहितरु आहे जेको आहे हीअ जेकी जफ़ाकशी आहे महिनत आहे हुननि जी अलाह कंदो कॾहिं न कॾहिं रंग लाहींदी ऐं हू इनशा ताला आज़ादु थींदा आज़ादु फ़िसा में घुमंदा फिरंदा ऐं इहे जेको आहे सो जेके हुननि ते वॾियूं मुसीबतूं आहिनि उहे ख़तमु थींदियूं आमीन आमीन इहा असां सभिनीनि जी दुआ ज़रूरु आहे अॼु सर जॾहिं असां जेको आहे सो सियारे जी मुंद जी ॻाल्हि कयूं था ऐं ख़ूबसूरत मौसम जी ॻाल्हि कयूं था जंहिंजो ज़िक्र तव्हां बि कयो त हीअ मौसम तव्हांखे ॾाढी सुठी लॻंदी आहे सो छा कोशिशि हूंदी आहे त हिन ॾींहंनि में स्पेशली सिंध जी ॻाल्हि कयो त कहिड़ा माग मकान तव्हां घुमणु पसंदि कंदा आहियो कोशिशि कंदो आहियां त ॿाहिरि जा जेके माग मकान आहिनि ख़ासि करे दरगाहुनि ते वञणु खपे मां दरगाही माण्हू आहियां दरगाहुनि ते वञणु खपे मथां जेको आहे सो ॿिया माग मकान जेके आहिनि रनीकोट जे किले सां वरी अॻिते हलंदासीं ख़ैरपुर मीरस में कोटड़ी जो किलो आहे वरी पाण हलंदासीं थरपारकर ॾे त वरी नगर पार्कर में जेको आहे सो आहिनि बहितरीनु असांजा मॉन्यूमेंट्स आहिनि उन सां गॾु जेको आहे बहितरीनु इन्वायरमेंट आहे ऐं बहितरीनु जबल आहिनि जेके सुहिणे नमूने सां उते अलाह साईं जी जेको आहे सो उते हिकिड़ी वॾी जेको आहे सो नज़ारो ॾिसण में थो अचे रूह खे सुकून थो मिले इहे माग मकान जेके आहिनि ॾिसणु खपनि टूरिस्ट पॉइंट्स ॾिसणु खपनि हीअ मौसम ख़ासि करे असां अॼु जेको आहे ॿाहिरि निकिरण जी आहे ऐं हिन मौसम में ॿाहिरि निकिरजे ऐं इंजॉय कजे छो जो इंसानु हिन वक़्तु जेको आहे ख़फ़त में आहे तमामु जेको आहे सो कंजेस्टेड माहौल आहे ऐं कंजेस्टेड माहौल खे पाण खे आज़ादु करण खां पोइ थोरो ॿाहिरि निकिरी करे पाण खे ख़ूबसूरत
पाण खे लॻंदी तॾहिं उहा शइ जो ख़ूबसूरत तव्हां शयूं ॾिसंदव। सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। अच्छा, हूअं कॉमनली इहा शइ ॿुधी वेंदी आहे न, मूं घणी ॿुधी आहे हिन प्रोग्राम में, त हीअ मौसम जेको आहे सो खाधे पीते जी बि मौसम हूंदी आहे। डेफिनेटली असांखे जेको आहे सो सीज़नल सभु शयूं ईअं फ्रेश शयूं मिली रही हूंदियूं आहिनि, या देसी खाधनि जी पाण ॻाल्हि कयूं त हीअ मौसम ख़ासि तौर ते उन्हनि खाधनि जी हुजे थी। छा छा वणंदो आहे अव्हांखे? सची ॻाल्हि ॿुधायां त लास्ट वीक मां वियो हुउसि दादू साइड ते, जेको आहे सो दादू साइड में असांखे देसी खाधा तमामु घणा, असांजो त साग आहे, सरिहं जो साग बि आहे, उन सां गॾु पली बि आहे, पली जो साग आहे। ख़ासि करे हिन मौसम में मच्छी, ख़ासि करे दरिया सिंध जी मच्छी, उहा ज़रूरु खाइजे। ऐं माखी आहे, मखणु आहे, ऐं उन सां गॾु जेको आहे थोरो इहे सभु पाण में मिलाए करे इहे सभु शयूं खाइजनि। त मां पोएं हफ़्ते वियोसि कंहिं दोस्त ॾे, नालो न खणंदुसि, उन सभु इहे शयूं, इहे खाधा मूंखे खाराया ऐं ॾाढो इंजॉय कयुमि खाई करे, छो जो क़िस्मत सां न मिलनि। हैदराबाद में मुश्किल आहिनि इहे सभु शयूं। पोइ उन्हनि दोस्तनि ॾे वञिजे जेके ॿाराड़ी ते वेठा आहिनि, जंहिं वटि इहे शयूं, इहे खाधा अवेलेबल आहिनि, ऐं उन सां गॾु माखी ओरिजिनल तव्हांखे मिली वञे, मखण ओरिजिनल मिली वञे। हिते त खीर जेको आहे तव्हांखे ख़बर आहे, जेको खीर मिले थो उनजे लाइ त असां कुझु तबसरो कोन करे सघंदासीं। त ओॾे तव्हांखे खीर तव्हांखे पंहिंजे मेहुनि जो मिलंदो, सुबुह जो जेको विलोड़े करे उहो मखणु कढंदा आहिनि, ऐं पोइ तव्हां उन सुबुह जे टाइम ते उहा मखणु माखी सां खाईंदव, या जेको आहे मानी तव्हांखे वरी जुअर जी मिली वञे, ज़बरदस्त। हा, ऐं उन सां गॾु लस्सी मिली वञे त पोइ छा चइजे। असां पोइ जेको आहे सो एज जे हिसाब सां पोइ इहे सभु शयूं वणनि थियूं, ख़ासि करे मूंखे। चाहे त हाणे असांखे जेको आहे पोइ चाहे त बेड टी ज़रूरु मिलंदी, पर जॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरो था त तव्हांखे इहे सभु शयूं पसंदि ईंदियूं। ज़बरदस्त, ज़बरदस्त। अच्छा, असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं था मेहराबपुर जी, मेहराबपुर खां पोइ अव्हां हैदराबाद आहियो, ऐं माशाअल्लाह सां हैदराबाद में ई रहो था, वञणु थींदो आहे पंहिंजे अबाणे ॻोठ? मेहराबपुर दरअसल मुंहिंजी जनम भूमि आहे, जेकी मेहराबपुर खां 3 किलोमीटर परे आहे, मीर मुराद अली। जी हा, त टालपुर साहिबु, उते मां ॼाओ हुउसि। त ज़ाहिर जेको जिते माण्हू ॼमे थो, त ज़ाहिर उन सां वॾी अट्रैक्शन थी थिए, वॾी कशिश थी थिए, वॾी कशिश आहे। पोइ ज़ाहिर उते मुंहिंजा वरी मारोट आहिनि, उन्हनि मारोटनि ॾे वेंदो आहियां, पोइ उहो उते जेको आहे सो इंजॉय कंदा आहियूं। उन पंहिंजे जनम भूमि ते बि कॾहिं कॾहिं वेंदो आहियां, चवंदो आहियां त बाबा ठीकु आहे हलूं, पंहिंजे जेको जिते मां ॼाओ आहियां उते। हिते त आयासीं असां पढ़ाई जे सिलसिले में, छो जो मेहराबपुर हिन वक़्तु तालको मेहराबपुर ख़ुदि आहे, उन वक़्त में तालको कोन हो, तालको कंडियारो हुयो, कंडियारो, ऐं ज़िलो असांजो नवाबशाह हुयो। नवाबशाह ज़िलो हाणे जेको आहे तालको पाण ख़ुदि मेहराबपुर थी वियो आहे, ऐं उन खां पोइ नौशारो फेरोज़ डिस्ट्रिक्ट थी वियो आहे। उन वक़्त में इहे ॿ जेको आहे शयूं, पोइ मां उते मैट्रिक कई, मैट्रिक करे पोइ हेॾे अचणु थियो हैदराबाद में। पोइ मुंहिंजो मामू हुयो हिते, उहो वठी आयो। अच्छा, तव्हां LLB बि कई, ऐं LLB खां पोइ वरी तव्हां सिंध यूनिवर्सिटी वियो, ऐं तव्हां जेको आहे सो लाइब्रेरी साइंस में पढ़ियो, ऐं पोइ वरी कमीशन पास करण खां पोइ तव्हां जेको आहे सो ऑफिशियली जेको आहे सो पंहिंजी सर्विसिस ॾिनियूं। LLB खे छो कंटिन्यू कोन कयो? दरअसल जॾहिं मुंहिंजी पोस्टिंग थी, जॾहिं जेको आहे मूं पढ़ियो पिए, त हमीद आख़ुंद साहिबु जेको सेक्रेटरी एक्सो हींअर ॿ जेको आहे, उन मूंखे उकसायो त दाऊदपुटा लाइब्रेरी उन वक़्त में टेक वर्क कई हुई, कल्चर डिपार्टमेंट उन वक़्त में। पोइ साॻियो ई इहो चयो हमीद आख़ुंद साहिब जन जो हुयो त तव्हां LLB कयो। वरी उन ई माण्हू चयो, LLB मूं करे छॾी, वरी उन ई माण्हू चयो त जॾहिं टेक वर्क थी दाऊदपुटा लाइब्रेरी, चई त हाणे तव्हां MLS कयो, माना BLS करण खां पोइ बैचलर ऑफ लाइब्रेरी साइंस, उन खां पोइ मास्टर ऑफ इंफॉर्मेशन लाइब्रेरी साइंस। पोइ 2 साल अॻे, हींअर 4 साल जो आहे, उन वक़्त में 2 साल जो कोर्स हूंदो हुयो। सर, तव्हांजो टाइम ॾाढो सुठो हुयो, वक़्तु ॾाढो सुठो तव्हां गुज़ारियो आहे माशाअल्लाह सां। हींअर त तव्हां LLB जी तरफ़ वञो तॾहिं बि तव्हांखे 4 साल ॾियणा पवनि था आराम सां, ऐं विच में त 5 साल, मुंहिंजे ख़्याल सां हींअर 4 साल है न, पर विच में 5 साल बि त हुयो न, हींअर मुंहिंजे ख़्याल सां 4 साल आहे। ऐं लाइब्रेरी साइंस ॾाढो हमेशह जेको आहे न, हिनखे ईअं ई मां त ॿुधो आहे हिकिड़ो उहो सब्जेक्ट जंहिंमें तव्हां जेको आहे सो मास्टर्स करे था वठो त तव्हांखे जॉब आराम सां मिली वेंदी। त तव्हांजो जेको आहे सो वक़्तु ॾाढो सुठो हुयो, अपॉर्चुनिटीज़ घणी हुयूं। 2 सालनि में कई माशाअल्लाह।
ऐं उन खां पोइ फौरन बाद लाइब्रेरी इंफॉर्मेशन साइंस सिंध यूनिवर्सिटी में कई। जी बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सर, ॻाल्हियूं कंदासीं त खोड़ सारियूं ॻाल्हियूं करे सघूं था, पर माशाअल्लाह सां अव्हां सुठो वक़्तु गुज़ारियो आहे ऐं अव्हां जूं सर्विसिस सुठियूं रहियूं आहिनि ऐं माशाअल्लाह सां हींअर बि तव्हां ॾाढो सुठो कमु करे रहिया आहियो ऐं जेको आहे उत्साह आहे तमामु उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके घर में पोइ वेही रहंदा आहिनि, चवंदा आहिनि त बसि हाणे जेको आहे वधीक कमु न कंदासीं। असां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ कमेंट्स वठण जी तरफ़ अॻियां हलंदासीं। आसिफ अली, तव्हां खां प्रोग्राम जे हवाले सां मां तव्हांजा कमेंट्स वठंदमि, छा चवंदव? पहिरियां त तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे। थैंक यू। सुबुह जे टाइम सां फैमिली सां गॾु वेही करे असां बि हिन शो खे इंजॉय कंदा आहियूं। ज़बरदस्त। ऐं हिकिड़ो ब्लाइंड्स जेका मुंहिंजो मैसेज हूंदो त जेके बि फैमिलीज़ आहिनि ज़रूरु पंहिंजे जेको बि स्पेशल पर्सन आहे, सिर्फ़ु ब्लाइंड न, उनखे सपोर्ट कयो, उनखे थोरी पाण बि अवेयरनेस पाण खे बि ॾियो ऐं उनखे बि ॾियो त हू जीअं दुनिया सां ॿाहिरि कॉम्पीट करे सघे ऐं पंहिंजो को न को स्टेटस ठाहे सघे। ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हांजो सुठो मैसेज, तव्हांजा ख़ूबसूरत कमेंट्स प्रोग्राम में शामिलु थी चुका। तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आयो, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, ॾाढो सुठो लॻो तव्हांखे प्रोग्राम में शामिलु करे। ज़ैन, तव्हांजा प्रोग्राम जे लाइ छा कमेंट्स हूंदा? जी माशाअल्लाह, प्रोग्राम त इलाही ख़ूबसूरत थी वियो आहे, अञा थैंक यू। ख़ूबसूरत थी वियो आहे ऐं उमेदु आहे त ईंदड़ वक़्त में अञा तरक़ियूं कंदो। आमीन। ऐं मुंहिंजो जेको आहे सो तरक़ियूं मां जेतिरो मथे पुॼी वञा, लेकिन बेस त ज़ाहिर बेस आहे। हा बिल्कुलु। पोइ मुंहिंजो हितां जेको तालुक़ु हितां जुड़ंदो रहंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिकिड़ी मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मैडम आबिदा परवीन साहिबा जीअं हाणे हैदराबाद में आई हुई, जी जी जी, मुंहिंजी उन्हनि सां मुलाक़ात थी, लेकिन मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे त मां उन्हनि सां थोरी रिलैक्स मुलाक़ात कयां, जीअं उन्हनि सां थोरी ॻाल्हि ॿोल थिए। इंशाअल्लाह इंशाअल्लाह ज़ैन, ऐं मेहरान टेलीविज़न जी बि कोशिशि रहंदी, असां तव्हां कोशिशि कंदासीं त तव्हांजी जेको आहे न उन्हनि सां हिकिड़ी सुठी मुलाक़ात करायूं। जी नज़ाकत फाज़लानी साहब, लास्ट में तव्हां खां बि कमेंट्स वठंदासीं, तव्हांजो मैसेज वठंदासीं, छा चवंदव लास्ट में? अल्हम्दुलिल्लाह, मेहरान टीवी मुंहिंजो घरु पंहिंजो आहे ऐं मेहरान टीवी जेको कुझु सिंध जे लाइ करे रही आहे तमामु बहितरीनु अंदाज़ में करे रही आहे। मुंहिंजो अञा बि इहो ई हूंदो दुआ आहे त मेहरान टीवी अञा बि पंहिंजो कुझु जेके बि कुझु जेके पोइते सब्जेक्ट आहिनि उन्हनि खे जेको अॻिते करे पाण वधे ऐं सिंध आबाद हुजे, शाद हुजे, मुंहिंजी दुआ आहे। ऐं मुंहिंजो इहो ई मैसेज आहे त जेके दोस्त असांजा नथा पढ़नि, जेके ॿार असांजा स्कूल में नथा वञनि ऐं उन्हनि ॿारनि खे जेके पेरेंट्स आहिनि, जेके उन जा वारिस आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजा ॿार जेका पढ़ाइनि। हीअ दौरु जेको आहे सो कॉम्पिटिशन जो दौरु आहे, दुनिया जेका ग्लोबल आहे। हिन वक़्तु बि असां वटि मोबाइल जेको आहे, ॾिसो त मोबाइल हर माण्हू वटि आहे, हर इंसान वटि आहे, नंढे वटि वॾे वटि आहे। उहो ग्लोबल ज़ाहिर आहे, उहो जॾहिं इंटरनेट खोलींदो त उहो दुनिया सां ॻंढिजी वेंदो। ॻंढिबो तॾहिं जॾहिं तव्हां पढ़ियलु लिखियलु हूंदव त तॾहिं तव्हां दुनिया सां तव्हां कॉम्पिटिशन में ईंदव। त मुंहिंजी कोशिशि इहा आहे त सिंध जो ॿार या असां कोशिशि कंदासीं त जेको मुंहिंजो इहो तव्हांजे लाइ पैगाम आहे, सभिनी जे लाइ, सिंध वारनि जे लाइ पैगाम आहे त पाण पढ़नि ऐं ॿियनि खे जेको आहे सो अॻिते आणनि। आमीन आमीन, इहा हिकिड़ी दुआ बि आहे ऐं असां चाहींदासीं त हमेशह जेको आहे न हिकिड़ो ख़ूबसूरत कमु थींदो रहे, पंहिंजूं कोशिशूं जेको आहे न इंसानु जारी रखंदो अचे। मां चाहींदसि त अव्हां छो त सुबुह मेहरान खे ॾाढो क़रीबी अंदाज़ में ॾिठो आहे ऐं हीअ अङण अव्हां जो पंहिंजो ई आहे, मुर्तज़ा मजबूर साहिब जूं ख़िदमतूं कीअं ॾिसो पिया, मां चाहींदसि ज़रूरु तव्हां ज़िक्र कंदा हलो आख़िर में। मुर्तज़ा मजबूर जो ही कोशिशूं जेके ही मेहरान खे हलाए थो पियो, अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु नमूने सां थो हलाए। ऐं ख़ासि करे मां चवंदुसि त मूंखे ख़ुशी बि थींदी आहे त जॾहिं जेको आहे पाण किरदारु कंदा आहिनि गामू वारो, त उहो मूंखे ॾाढो पसंदि आहे। हा, उहो ॾाढो पसंदि ईंदो आहे। पर पाण बहितरीनु इंसान आहिनि ऐं बहितरीनु नमूने सां हिन चैनल खे हलाइनि था पिया। मेहरान चैनल जो वॾे में वॾो हथु हलाइण जो इन जो आहे, मुर्तज़ा मजबूर साहिब जो आहे। ऐं मुर्तज़ा मजबूर साहिब जेको आहे बहितरीनु अंदाज़ में हिन चैनल खे हलाए थो ऐं हलाईंदो रहंदो, मुंहिंजी दुआ आहे। जी आमीन आमीन, थैंक यू सो मच, तव्हां आयो, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो, तव्हांजी मौजूदगीअ में हिकिड़ो सुठो प्रोग्राम, हिकिड़ो ख़ूबसूरत डिस्कशन, हिकिड़ो यूज़फुल डिस्कशन तमामु व्यूवर्स ताईं पहुचाए सघियासीं। ऐं नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल सभिनीनि मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदो हिन पूरे प्रोग्राम सां जंहिंजो सहकार मौजूदु रहियो आहे। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ियो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था, तव्हां बि खटी सघो था। खोड़ सारा क़ीमती इनाम। मूंखे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह निगहबान।
Thank you.